अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सदारती इलेक्शन जी स्पेशल ट्रांसमिशन में KTN न्यूज़ में तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार थो चइजे। नाज़रीन, इलेक्शन जो प्रोसेस मुकम्मल थियो। आसिफ अली ज़रदारी मुल्क जो नओं सदर चूंडिजी चुको आहे। जेके नतीजा साम्हूं आया आहिनि, क़ौमी असेंबलीअ मां आसिफ अली ज़रदारी 255 वोट हासिल करे सघियो आहे सेनेट ऐं क़ौमी असेंबली मेंबर्स जा, जॾहिं त अचकज़ई साहब महमूद ख़ान अचकज़ई 119। उन खां अलावा सिंध असेंबली हुजे, बलोचिस्तान असेंबली हुजे, पंजाब असेंबली हुजे, उते पिणु वॾी अक्सरियत सां आसिफ ज़रदारी कामयाबी माणी आहे। जॾहिं त महमूद ख़ान अचकज़ई जेको अपोज़िशन जे मेंबर्स जो हिमायती उमेदवार हो, उन फ़क़ति KP मां कामयाबी हासिल कई आहे। उनजे करे जेकी बाज़ाब्ता तौर ते वॾी अक्सरियत सां नज़र अची रहियो आहे त उहो आसिफ अली ज़रदारी मुल्क जो नओं सदर चूंडिजी चुको आहे। ही जेको सदर जो उहिदो आहे उहो ॿियो भेरो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो साॻियो ई माण्हू आसिफ ज़रदारी ॿियो भेरो सदर चूंडियो आहे। उन खां अॻु में क़ाइम मक़ाम सदर त 2 दफ़ा वसीम साहब थी सघिया हुआ। हिकु डिघी तारीख़ आहे मुल्क जे सदर जी। सदर अयूब ख़ान जी असां ॻाल्हि कयूं, वधि खां वधि 10 साल 5 महीना हू मुल्क जो सदर रहियो। उन खां अलावा परवेज़ मुशर्रफ साहब उहो पिणु तमामु वॾी 7 साल मुल्क जो सदर रहियो। ऐं ॿिया ग़ुलाम इसाक़ ख़ान 4 साल हुजे, फज़लुल्लाह चौधरी 5 साल, ज़ियाउल हक़ साहब 9 साल 11 महीना। ऐं जेके जमहूरी प्रोसेस आहिनि उन में ही जेके जमहूरी जमायतूं आहिनि उन्हनि जो जेके सदारतूं आहिनि उन में आसिफ ज़रदारी हिकु दफ़ो ॿीहर कामयाबी हासिल थी आहे। असीं हिन स्पेशल ट्रांसमिशन में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त आसिफ ज़रदारीअ जे सदर थियण खां पोइ माज़ी में हू सदर थियो। उन टाइम हुनजी हुकूमत साॻी हुई, वज़ीर आज़म हुननि जा पंहिंजा हुआ। हाणे मुख़्तलिफ़ चेंजिस आहिनि। छा आसिफ ज़रदारीअ जे सदर थियण खां पोइ मुल्क में कहिड़ियूं तब्दीलियूं अची सघनि थियूं? अपोज़िशन जमायतुनि सां सियासी मफ़ाहमतूं केतिरी करे सघे थो? बैनुल अक़वामी सतह ते जीअं दुनिया सां माज़ी में ईरान सां तालुकात, ॿाहिरी दुनिया सां तालुकात, उन में अमेरिका सां, उन में तालुकातनि में केतिरी बहितरी अची सघे थी? ख़ासि तौर ते मुआशी सूरताल उहा केतिरी मुस्तक़िम थी सघे थी? सियासी सूरताल केतिरी मुस्तक़िम? उन समूरी सूरताल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे इंतिहाई अहम पैनल जॉइन कयो आहे। जमील अहमद ख़ान साहब आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि, तज़िया निगार आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। सैयद हसन हबीब साहब अॻूणा सफ़ारतकार तज़िया निगार आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमुन साहब लेखक आहिनि, तज़िया निगार आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। जॾहिं त महबूब शेख साहब तज़िया निगार आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो सर चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति नसीर साहब तव्हां खां था कयूं। तव्हां कीअं ॾिसी रहिया हो त हीअ जेकी सदारती चूंड उन खां पोइ तब्दीलियूं कहिड़ियूं था ॾिसो? हिन सदारती चूंड खे कीअं था ॾिसो? महिरबानी असलम साहब, मां पंहिंजे सीनियर्स खां माज़रत थो कयां पहिरियों वारो वठण लाइ, जो मूंखे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम खे जॉइन करिणो आहे ऐं मां उन्हनि जी पंहिंजे विज़डम खां बि महरूम रहंदुसि, पर मजबूरी आहे। तो हिकु त असलम साहब तव्हांजे जेको इंट्रोडक्टरी नोट हो उन में मां थोरी हिकिड़ी करेक्शन करणु चाहींदुसि। माइंड न कजो, तव्हां ज़ियाउल हक़, अयूब ऐं मुशर्रफ जी सदारत जा दौर ॿुधाया। इहे सदारत जा दौर न हुआ, इहे पाकिस्तान ते नाजाइज़ कब्ज़े जा दौर हुआ। तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही खे बिल्कुलु बि न भेटणु घुरिजे। आरिफ अलवी जी ॻाल्हि करियो त मां सम्झां, ज़रदारी जी ॻाल्हि करियो त मां सम्झां, ममनून हुसैन जी ॻाल्हि करियो, उन्हनि सां कंपेयर करियो। सो हे कब्ज़ेगीरनि खे कॾहिं बि पाकिस्तान जो सदर न चवंदा कयो, इन्हनि खे मढ़ियल कब्ज़ेगीर करार ॾींदा कयो, चवंदा करियो त इन्हनि पाकिस्तान ते कब्ज़ो कयो। ॻाल्हि तव्हांजी कटियां थो त माना उन कब्ज़ेगीरीअ में सभ खां वधीक उन्हनि जो वक़्तु रहियो। जी, इहा त बदकिस्मती आहे पाकिस्तान जी। नाजाइज़ कब्ज़ेगीरनि जो सभ खां वॾो वक़्तु उन्हनि जो मुल्क ते हुक्मरानी रही आहे। सो असांखे इन्हनि खे पाकिस्तान जो जी सर उनजे नतीजो बिल्कुुलु सही था चओ। सो असांखे पंहिंजे हर वक़्तु जॾहिं बि इन्हनि माण्हुनि जो नालो खणूं त असां हिननि खे बिल्कुलु जाइज़ माना तरह सां सदर जे तौरु बजाए हिनखे छो करे चऊं त हिननि पाकिस्तान ते कब्ज़ो कयो, इहे पाकिस्तान सां हिननि फिराड़ कई। एनीवेज़ अॻिते हलूं था। ज़रदारी साहब जे ॿीहर मुल्क जो सदर थियणु, हिकिड़ो त हुननि जी जेका पॉलिटिकल विट आहे, हिकिड़ो त उनजी वरी हिकिड़ी अलामत आहे त हू कीअं सोड़ियुनि घिटियुनि जे विचां रस्ता कढे थो। पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, ॾुखी इस्टेब्लिशमेंट, उन्हनि सां कीअं थो, इहो रुॻो कंप्रोमाइज़ जे करे कोन थो थिए, कंप्रोमाइज़ करण वारनि जी कतार पई आहे। उन सां गॾु कुझु ॿिया बि हुनर खपनि था। तो एफिशिएंटली उहो मैनेज करे वियो ॿियो भेरो पंहिंजी सदारत या ख़ुदि हिकिड़ी पाकिस्तान जी पॉलिटिकल हिस्ट्रीअ जो हिकिड़ो डिफरेंट चैप्टर आहे जंहिं ते डिस्कस थींदो रहंदो। नाउ कमिंग त अॻु में छा हुयो, उन्हनि जो अॻूणो दौरु
हाणे छा आहे पहिरें दौर में ॾिसो मां वाज़े करियां त मूंखे ज़रदारी साहब ऐं उन्हनि जी जेके गवर्नेंस जा तरीक़ा आहिनि पीपल्स पार्टी जा सिंध में उन्हनि सां मूंखे इलाही इख़्तिलाफ़ ऐं इलाही तहफ़ुज़ात आहिनि पर जेको हिकु ॿ कम जेके तमामु वॾा कम आहिनि पाकिस्तान जी पार्लियामानी हिस्ट्रीअ जा मां सम्झां थो जेके माण्हू पॉलिटिकल साइंस खे एज़ अ साइंस सम्झनि था ऐं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे क़ाबिज़ क़िस्म जे माहौल में हिन मुल्क खे सम्झनि था उहे अंदाज़ो लॻाए सघनि था त 18वीं तरमीम सचपच त हिकु रेवोल्यूशन हुई ऐं उनजो क्रेडिट उन दौर जे समूरियुनि पार्टियुनि ॾांहुं ज़रदारी साहब जे सदर हुजण वारे ॾांहुं इहा ॻाल्हि नंढी न आहे त हुन पंहिंजा हिकिड़ा इंतिहाई एक्सट्रीम पावर्स हुनखे मिलियल आहे जेके हुन पार्लियामेंट खे ॾिना ऐं पार्लियामेंट खे मज़बूत उन खां पोइ हुकूमतुनि जे अंदरि वज़ीर आज़म त चेंज थी सघिया पर हुकूमतूं न पे किरियूं माने गिलानी खे हटाए सघिया पर पीपल्स पार्टी 5 साल पूरा कया नवाज़ शरीफ़ खे हटाए छॾियनि पर शायदि खाकान अची वियो उन हुकूमत 5 साल पूरा कया इमरान ख़ान खे हटाए छॾियनि पर नो कॉन्फिडेंस जे प्रोसेस मां हटाए वियो ऐं वरी उहो दौर पूरो थियो त मुंहिंजो ख़्याल आहे त 18th अमेंडमेंट जे थ्रू इहे पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल डेमोक्रेसी जा जेको ओवरऑल पैटर्न आहे उनखे हेल्प मिली आहे हुन में उन्हनि कंडक्ट कीअं कयो आहे हुकूमतुनि हुननि माण्हुनि सां खज़ाने सां उन्हनि जूं पॉलिसीज़ वी कैन टॉक फॉर डेज़ एंड डेज़ त उन्हनि कीअं पाकिस्तान सां बिहेव कयो आहे सुठो कयो आहे घटि कयो आहे के शयूं सुठियूं आहिनि के शयूं ख़राबु आहिनि पर फंडामेंटल क्वेश्चन त हू जेके 10 साल वारनि अची क़ाबिज़ वेहंदा उन्हनि जा रस्ता एटलीस्ट बंदि थिया आहिनि 18th अमेंडमेंट खां पाकिस्तान जी हिकिड़ी प्रॉपर फेडरेशन वारे हिकिड़े मोड में वियो आहे 18वीं तरमीम खां पोइ इहो वक़्त सां शयूं ठीकु थी वेंदियूं होपफुली पर इहो हिकिड़ो हुनजो क्रेडिट हो गुज़िरियल भेरे जो हाणे छा कंदो हाणे हितां खां अॻिते पाकिस्तान खे हिन विच में 10 साल गुज़री आहे उन्हनि बल्कि 13 साल गुज़री आहे 2010 में 2010 में 18th अमेंडमेंट तो 13 इयर्स में छा थियो आहे ऐं उनखे कीअं अञा बहितर करे सघिजे थो पाकिस्तान जी फेडरेशन खे मुंहिंजे ख़्याल आहे त 2-3 पॉइंट्स मां अर्ज़ु करे सघां थो हिते नंबर 1 त ज़रदारी साहब खे पास्ट जे प्रेसिडेंट असांजे अलवी साहब जे मॉडल मां खां थोरो पासीरो थियणो पवंदो अलवी साहब हिकु पार्टीअ जो प्रेसिडेंट थी वियो फेडरेशन जो प्रेसिडेंट न हुयो त वे ही वाज़ कंडक्टिंग ईअं लॻंदो त पीटीआई जो प्रेसिडेंट आहे ज़रदारी साहब खे ॾाढो काशियसली इहो एस्टेब्लिश करणो पवंदो त हू पीपल्स पार्टी या हुनजे इत्तेहादियुनि जो सदर कोन्हे हू पाकिस्तान जो सदर आहे हर ऑर्डिनेंस केतिरा ऑर्डिनेंस जारी थिया तव्हांखे यादि हूंदा हिन हुकूमत में खान साहब जी हिकिड़ी ऑर्डिनेंस फैक्ट्री लॻी पई ईवान सदर जो तो इहे ऑर्डिनेंस जे थ्रू रूल करण वारा तरीक़ा ऐं हर अंधी सुंधी काज़ी फाइज़ी सां ते आयो हिकिड़ो रेफरेंस पढ़ियो न सयो ठकाक सही करे अॻिते मोकिले छॾियो उहो असेंबली जी टोड़ण वारी ॻाल्हि थी न ॾिठई त ला छा थो चवे हिकदमि हुन एक्सेप्ट करे छॾियो ऑर्डर पहिरियों टाइप थियो पियो इहे जेके रवैया आहिनि न इहे फेडरेशन खे नुक़सान था पहुचाइनि प्रेसिडेंट इज़ द प्रेसिडेंट ऑफ स्टेट ऑफ पाकिस्तान नॉट वन पार्टी नॉट वन प्रोविंस उहो हुनखे फर्मली इस्टेब्लिश करणो पवंदो ॿी ॻाल्हि मां गुज़ारिश कयां त प्रेसिडेंट हाउस में अॻु में कहिड़ियूं शयूं पेंडिंग में आहिनि मिसाल तौर का ख़बर आहे त इरसा एक्ट जी अमेंडमेंट जो हिकिड़ो ऑर्डिनेंस एवाने सदर में आहे के सोर्सिस चवनि था त अॻूणो सदर साहिबु हुन ते साइन करे छॾी के चवनि था त हुन साइन न कई हुन पेंडिंग रखियो आहे ऐं उहो एवाने सदर में या ॿीहर ईंदो समथिंग त महिरबानी करे इरसा जी अमेंडमेंट जहिड़ा ऑर्डिनेंस बिल्कुलु बि हुन एवाने सदर मां न निकिरणु घुरिजनि इहे फेडरेशन जे प्रिंसिपल जे ख़िलाफ़ आहिनि थर्ड शइ मां चवणु चाहियां थो त जेका अहम शइ जेका 18th अमेंडमेंट खे अञा अॻिते वठी वञे उहा आहे त जेका अमेंडमेंट पहिरें थी हुन में हिकिड़ा सब्जेक्ट्स डिवाल्व थिया हुया मूंखे एग्ज़ैक्ट नंबर यादि कोन्हे पर मुंहिंजो ख़्यालु आहे त 15-17 खनि सब्जेक्ट्स आहे जेके डिवाल्व थिया हुआ ऐं पोइ हुन में वरी फेडरल गवर्नमेंट हुन जा नाला मटाए उन्हनि खे वरी रिटेन करे छॾियो जंहिं ते बिलाल भुट्टो साहब पंहिंजी कैंपेन में चयो हो त इहे 300 बिलियन रुपीज़ उहे सब्जेक्ट्स पे था बजट में कंज़्यूम कनि जेके एक्चुअली प्रोविंसिस जा आहिनि उनखे प्रोविंस ॾांहुं फुली डिवॉल्व करणो तो इहो ॾिसनि त उन्हनि ॾे कहिड़ा इंटरनेशनल इंटरेक्शन जा या पॉलिसीज़ जे रिक्वायरमेंट जा नंढा नंढा सेल हिकु ॿिनि माण्हुनि जा ठाहिनि त ठाहिनि पर एसेंशियली 18th अमेंडमेंट खे ट्रू स्पिरिट में लागू करण लाइ मां हिनखे कंक्लूड कयां 2 शयूं मां एवाने सदर खां एक्सपेक्ट कंदुसि हिकिड़ो त पंहिंजी हुकूमत खे इनकरेज करे जीअं अॻु में कयो हुई डायरेक्ट रोल हुनजो कोन्हे आहे पार्लियामेंट जो पर देन प्रेसिडेंट हैज़ सम इन्फ्लुएंस त इहे जेके रिमेनिंग सब्जेक्ट्स आहिनि इहे प्रोविंसिस ॾे वञनि ख़ाली प्रोविंसिस हुननि जो फाइनेंशियल बजट बि खणनि त फेडरल गवर्नमेंट में थोरो मॉनेटरी कुशन बि क्रिएट थिए सेकेंड थिंग काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे रियल सेंस में ट्रू स्पिरिट में स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे उनजी सेक्रेटरीट ठहणी अॼु ताईं न ठही आहे उनखे हर 3 महीने मीटिंग कन्वीन करणी आहे आफ्टर 18th अमेंडमेंट उहा फ्रीक्वेंसी सां नथी पई थिए उनखे साइड लाइन कयो वियो आहे SIFC जहिड़ा नवां फोरम क्रिएट करे जंहिंसां CCI वीकन थी वई आहे CCI रिप्रेजेंट्स द फेडरेशन
not even cabinet, CCI has to be strengthened. इहो कम ऐवान सदर खे करणु घुरिजे, उहो इन्फ्लुएंस करे पंहिंजी पार्टी जे लीडरशिप खे, पंहिंजे इत्तेहादुनि जे लीडरशिप खे, त CCI खे मज़बूत कनि, उनखे सेक्रेटरिएट ॾियनि ऐं प्रॉपर डिवाल्व कनि, सूबनि खे अञा फर्दर स्ट्रेंथन कनि ऐं पोइ सूबनि खां पुछाणो थियणु घुरिजे. महिरबानी. अच्छा नसीर मेमन साहब, इन सां गॾु नंढिड़ो तव्हां खां सवाल, त अॻ में 18वीं तरमीम जो जीअं तव्हां ज़िक्र कयो था, मुख़्तलिफ़ जेके हुन कमु कया, हाणे वारी पोज़ीशन थोरी चेंज आहे ज़रूरु, त पोइ छा सम्झो था त हिन भेरे बि आसिफ़ ज़रदारी एतिरो ई मज़बूत सदर हूंदो, 18वीं तरमीम जहिड़ा अञा बि वधीक अहिड़ा कम मज़बूत जंहिंसां सूबा मज़बूत थियनि, इकायूं मज़बूत थियनि, अहिड़ा कम खणी ईंदो, या नाले में हाणे फ़क़ति सदर तौरु ऐवान सदर में वेहंदो? हिकु त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके अॻु में हुन 18वीं तरमीम वसीले जेको कंसेंसस क्रिएट कयो, उन वक़्तु बि खणी वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हुनखे जेको अमेंडमेंट लाइ 2/3 खपियो पिए, जेकर हुनखे ॿियूं पार्टियूं सपोर्ट न कनि हा, ऐं उन में जेका एफर्ट ख़ासि तौर ते रज़ा रबानी साहब कई हुई, हू कंसेंसस जे थ्रू 18th अमेंडमेंट थी हुई. भली हींअर शहबाज शरीफ़ वेठो आहे न, पर हिननि सां इत्तेहाद में आहे न, डायरेक्ट पीपल्स पार्टी जो भली न हुजे पर एलाइज़ आहिनि. मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन वटि एतिरो पावर हाणे आहे जो हू चाहिनि त इन क़िस्म जूं अमेंडमेंट्स एक्ट्स में करे सघनि. ठीकु नसीर साहब. अच्छा जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हो, आसिफ़ ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर थियो आहे, कहिड़ियूं तव्हां फ्यूचर में तब्दीलियूं ॾिसो था, दुनिया सां लाॻापा, सदारती लाॻापा खे कीअं बहितर ॾिसो था, IMF जो मामिलो पिणु आहे, उन सभुरनि शयुनि खे कीअं था ॾिसो था? ॾिसो, हिन में ॿ पहलू हिन जा आहिनि, ॿ पासा हिन जा आहिनि. नंबर 1 त इहो आहे त आसिफ़ ज़रदारी साहब इन दफ़े जेको प्रेसिडेंट थियो आहे, उहो ज़ाहिर आहे त पाण ई हींअर ॻाल्हि थी त समूरा पावर प्रेसिडेंट जा उहे पार्लियामेंट जे हवाले करे चुकियो हो पोएं दफ़े, जंहिंते हाणे तबसरो नसीर मेमन साहब चङी तरह करे छॾियो आहे. त हाणे इन सूरत में प्रेसिडेंट फ़क़ति हिकिड़ो सिम्बॉलिक जेका आहे उहा हेड आहे, ऐं जंहिंमें कॉन्स्टिट्यूशन में कुझु पावर बि आहिनि उनखे, उहे बि उन ते बि मां अचां थो पियो, पर प्रेसिडेंट जा पावर हाणे फ़क़ति रहिजी विया आहिनि. आर्टिकल जेको कॉन्स्टिट्यूशन जो 45 आहे, उनजे तहत कंहिं बि सज़ा खे माफ़ थो करे सघे, ऐं उन खां अलावा प्राइम मिनिस्टर खे कॉन्स्टिट्यूशन में पाबंद कयो वियो आहे आर्टिकल 46 जे तहत, त जेके बि प्राइम मिनिस्टर डिसीजन वठे थो पियो या पाण एग्ज़ेक्टिव पावर्स इस्तेमालु थो करे, त प्रेसिडेंट खे उहो इन्फॉर्म रखंदो, ऐं उन खां अलावा प्रेसिडेंट जे रिमूवल जो को रस्तो न आहे, मां सवाइ उनजी सिहत ख़ुदा न ख़ास्ता ख़राब थिए, त इन करे 5 साल ये कॉन्स्टिट्यूशनल हुकूमत रहे न रहे, शहबाज शरीफ़ रहे न रहे, पर प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूशनली 5 साल पंहिंजा पूरा कंदो. ऐं उन लिहाज़ सां जी ॾिठो वञे त हू पावर्स त न आहिनि प्रेसिडेंट वटि, पर प्रेसिडेंट जी ॿियो पासो जंहिं महिल मां ईंदुसि पॉलिटिकल पासो, पॉलिटिकल एंगल, त उन में ॻाल्हि वरी वधीक वाज़े थी पवंदी. ऐं प्रेसिडेंट खे हर उन ॻाल्हि ते एक्ट करणो पवंदो. उन लिखियल आहे आर्टिकल 48 में त प्रेसिडेंट शैल माना ज़रूरु एक्ट करे प्राइम मिनिस्टर जी एडवाइस ते, माना प्राइम मिनिस्टर को प्रपोज़ल समरी मोकिले थो पियो, उहा समरी प्रेसिडेंट 10 ॾींहंनि लाइ वधि में वधि हुनखे रिकंसीडरेशन लाइ मोकिले थो सघे प्राइम मिनिस्टर खे, ऐं प्राइम मिनिस्टर उनखे रिकंसीडरेशन करे वापसि थो मोकिले प्रेसिडेंट खे, त उन खां बाद प्रेसिडेंट इहो लाज़िम आहे त विदिन 10 days उहो हुन ते सही करे, न करे त उन में इहो अज़्यूम कयो, इहो वरितो हूंदो फॉर ग्रांटेड त बाबा हाणे इहो बिल पास थी वियो आहे, इहो हाणे इन में प्रेसिडेंट जी ज़रूरत न आहे. 18th अमेंडमेंट जे करे इहे समूरा पावर पार्लियामेंट यानी प्राइम मिनिस्टर खे हलिया विया आहिनि, त इन करे उहा पोज़ीशन आहे प्रेसिडेंट जी. हाणे इनखे जे भेटाए छॾियो या इनखे मिलाए छॾियो प्रेसिडेंट जी जेका पॉलिटिकल एक्यूमन आहे, उहो कॉन्स्टिट्यूशन में त न आहे ॾिनल, पर प्रेसिडेंट पंहिंजे पॉलिटिकल विज़डम जे तहत जेको हुयो न, जेॾी महिल शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जो वाक़ियो थियो इहो जेको, त उन वक़्तु पाकिस्तान खपे जो जेको नारो लॻायो, उहो पाकिस्तान में अञा जाॾे काॾे गूंजे थो पियो, त ही उन्हनि हालतुनि में बि हाणे अचूं था पिया हिन जे पॉलिटिकल विज़डम जो इहो आहे त सभु माण्हू जेके बि हुजनि अल्टीमेट विनर खणी हुकूमत न ठाही, यानी एतिरा सीटूं ज़ाहिर आहे,
नवाज़ लीग खे वधीक मिलियो जंहिं लिहाज़ सां मिलियो पर अल्टीमेट विनर पीपल्स पार्टी आहे। ॾिसो ॿिनि सूबनि में हिननि हुकूमत पंहिंजी ठाहे वरिती सिंध ऐं बलूचिस्तान में। तंहिंजो मतिलबु CCI जी ॻाल्हि कयूं पिया, हिननि खे ॿ सूबा जेके आहिनि, ॿ वोट त हिननि जा इहे पका आहिनि। जेके बि फ़ैसिला थींदा उन्हनि फ़ैसिलनि में इहे ॿई सूबा उनजो साथ ॾींदा। ॿियो पॉलिटिकल इहो आहे त बलूचिस्तान हिकु तमामु सेंसिटिव सूबो आहे। उन सेंसिटिव सूबे खे जंहिं हिसाब सां हैंडल कयो आहे प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी, उहो त बलोच बि जेके बलोच लीडर हुया उहे बि उन सां अंदाज़ो कयो त जंहिं सदारती ॿियो जेको सदारती अचकज़ई साहब उम्मीदवार उनखे पंहिंजे सूबे मां ई वोट न मिलिया आहिनि। त ही बि हिकिड़ी पॉलिटिकल विज़डम आहे, पॉलिटिकल गिमक आहे, जंहिंजे करे इहो सोचियो। अचूं था पिया हाणे ॿी ॻाल्हि ते IMF वारा ऐं इहे जेके एक्सटर्नल थींदो असांजी इंगेजमेंट जेका ख़ारिज पर डे हीअ असांजी इंगेजमेंट जेका थींदी आहे उन ते प्रेसिडेंट जो डायरेक्ट रोल त नाहे। प्रेसिडेंट जेको आहे हेड ऑफ स्टेट जे तौर ते ज़ाहिर आहे सनदूं बि वठंदो, पर जेके ईंदा जेके बि एम्बेसडर ईंदा इन ते कान बि कंदा, पर डिसीशन मेकिंग बॉडी ते आहे प्राइम मिनिस्टर जी। पहिरियां त हिकिड़ी पार्टी जो ई प्राइम मिनिस्टर उन जो ई सदर हूंदो हो, पर हाणे त ॻाल्हि बिल्कुलु ॿी आहे। उन मां सम्झां थो त फ्रस्ट्रेशन ज़रूरु थोरी घणी वेंदी, पर आसिफ साहब उनखे ईअं करे वठंदो जेको अंदाज़ो थियो, जेको असां ॾिठो आहे उनखे जंहिं हिसाब सां उहो हलाईंदो हो त हू उनखे पॉलिटिकल बि त पंहिंजी आहे न स्पेस पार्लियामेंट में। जेॾी महिल थोरो उनखे झटको ॾिनो हुकूमत हली नथी सघे, प्रेसिडेंट क़ाइमु रहंदो, हुकूमत चेंज थी पवंदी थोरे झटके में। त इन करे मां सम्झां थो पॉलिटिकली उहो पंहिंजी ॻाल्हि मंझराईंदो बि। हाणे अचूं था पिया त परॾेही मामलनि में आसिफ ज़रदारी जी काफ़ी सुठी गुडविल आहे चाइना सां बि, ऐं उन खां अलावा ईरान सां बि जीअं ॻाल्हि थिए पई, ऐं PMLN वारनि जी गल्फ कंट्रीज़ में थोरी वधीक आहे, ऐं उन जा ॿिया सबब बि आहिनि सऊदी अरब सां ॿियनि सां। ही कॉम्बिनेशन तमामु सुठो हिकिड़ो थी पवंदो। हिकिड़ी साइड ते ईरान जहिड़ी कहिड़े महिल असां खां थोरो चिड़ी पवंदो हो, उहो सिलसिलो बि ख़तमु थी पवंदो। ॿी साइड ते सऊदी अरेबिया जहिड़ी कहिड़े महिल पीपल्स पार्टी हूंदी त एतिरो कंफर्टेबल न हूंदो, उहो पासो बि कवर थी पवंदो बिल्कुलु। त उन लिहाज़ सां इहो ॾिठो वञे त परॾेही मामलनि में ही सुठी कॉम्बिनेशन आहे, ऐं आसिफ साहब जी हिन में पॉलिटिकल बेस जे करे उनजी हिकिड़ी काफ़ी थी पवंदी थी पवंदी। हाणे तव्हां ॾिसो त जेके प्रेसिडेंशियल इलेक्शन जी जेका हाणे अंग अखर ॾिना इलेक्टोरल कॉलेज जा, उन लिहाज़ सां बि ॾिठो त जेके वोट्स मिलिया जेके असांखे अंदाज़ो बि हो, इवन जेॾी महिल इलेक्शन थियनि पिया रिज़ल्ट न आया अंदाज़ो हुयो कि इहे कंदा नॉमिनेट कंदा, काफ़ी तजिया नगार हुया जिन ते ॻाल्हि बि कई त 255 जा जेके बि वोट मिलिया आहिनि उहे उन लिहाज़ सां ॾिठो वञे त काफ़ी बहितर स्कोरिंग उन कई आहे। तव्हां IMF जी ॻाल्हि बि मूंखां पुछी। IMF में प्रेसिडेंट जो त को रोल न थींदो आहे, उन में त हुकूमत कंदी, पर प्रेसिडेंट खे मां तव्हांखे आर्टिकल जो हवालो ॾेई जीअं ॿुधायमि त प्रेसिडेंट खे बाख़बर रखणु चीफ एग्ज़ेक्टिव यानी प्राइम मिनिस्टर जो फर्ज़ु आहे। जेॾी महिल चीफ एग्ज़ेक्टिव उनखे इंफॉर्म थो रखे या न बि रखे थो करे पियो त प्रेसिडेंट हमेशह उन्हनि खे एडवाइस करे थो सघे कंहिं मामले में बि। उहा बाइंडिंग न थींदी 18th अमेंडमेंट खां बाद, पर उहे पोइ बि उन में उन्हनि खे करिणो पवंदो। त ही सिलसिलो जमहूरियत लाइ बि, ही सिलसिलो पॉलिटिकल मामलनि लाइ बि इहो तमामु हिकिड़ो कॉम्बिनेशन सुठी आहे। ऐं उन में छो जो प्रेसिडेंट जेको आहे उहो आहे सेरेमोनियल फिगर आहे हिन में, ऐं उहा पावर त असुल जेका चीफ एग्जेक्टिव वटि आहे, ऐं उन में इनडायरेक्टली जेके इलेक्ट थींदो आहे प्रेसिडेंट पार्लियामेंट्री फॉर्म में। त ही सभु शयूं हिकिड़ी ॻाल्हि पहिरियां हले पई, नसीर मेमण साहब ॻाल्हि कई डिवोल्यूशन ऑफ पावर। 18 अहिड़ा खाता हुया जंहिंमें 18 अहिड़ा खाता हुया जेके डिवॉल्व न थिया। हाणे उहे जे डिवॉल्व थी वेंदा उन में प्रेसिडेंट कैन ऑलवेज यूज़ हिज इन्फ्लुएंस, ऐं उहे डिवॉल्व थी वेंदा त स्पिरिट जेका हुई उहा स्पिरिट पूरी बरक़रार थी पवंदी जेका हुई इन जी 18th अमेंडमेंट वारी। त उन लिहाज़ सां बि ॾिठो वञे
ॿी ॻाल्हि रहियो सवाल त हाणे तव्हांजी चैनल खे ग़रीब गुरबा माण्हू बि काफ़ी सारा ॾिसंदा आहिनि। ग़रीब गुरबा माण्हू ते छा फ़र्क़ु पवंदो इन मामले में? माशी तौर ते मईशत जी जेका हालत लॻी पई आहे, सस्टेनेबिलिटी रहे कुझु अर्सो त शायदि थोरो घणो फ़र्क़ु पवे। बाक़ी को एतिरो जेके असांजी मईशत जी हालतूं आहिनि उन्हनि में सुधारो आणणु कंहिं शॉर्ट पीरियड ऑफ टाइम में तमामु ॾुखियो थो नज़र अचे। उन में उनखे टाइम लॻी वेंदो। ऐं ही जेके असां फैक्टर ॻणाया उन फैक्टर जे करे पढ़ेही मामलनि में बि ऐं जेके मुल्की मामलनि में बि जंहिं सभिनीनि खे जोड़े रखंदो आहे आसिफ ज़रदारी साहब, त उन जे लिहाज़ सां थोरी घणी पॉलिटिकल स्टेबिलिटी थींदी। डिपेंड थो करे त अपोज़िशन पार्टी PTI वारा कहिड़ी हद ताईं वञनि था पिया, छो जो उनजो जेको आहे ग्रीवांसेस जेके पंहिंजा आहिनि उन्हनि खे बि एड्रेस करण जी सलाहियत, पॉलिटिकल विज़डम उहा आसिफ ज़रदारी वटि आहे। मां अॻिते वञी पंहिंजो जेको ॾिसां थो पियो मंज़रनामो, त इन्हनि खे PTI वारनि खे बि परचाइण में तमामु घणो किरदार ही पवंदो सदर पाकिस्तान जो इन हिज कैपेसिटी एज अ पॉलिटिकल लीडर ऑल्सो। त उनखे जे ॾिठो वञे त विन विन गेम आहे। ऐं एस्टेब्लिशमेंट बि ख़ुशि, सियासतदान बि ख़ुशि, मुल्क में स्टेबिलिटी पॉलिटिकल स्टेबिलिटी वारे मामले में कुझु अर्सो हले त पोइ इकोनॉमिक स्टेबिलिटी अचणु शुरू थी पवंदी। पर को मिरेकल न थींदो ते IMF ऐं ॿिया सभु जेके अची असांजे पेरनि में पैसा रखी ॾींदा, उहो न थींदो। पर जेके असांजा कर्ज़ आहिनि उहे रीरोल थियण जा हाणे चांसिस सऊदी अरब खां बि, UAE खां बि, चाइना खां बि वधीक थी विया आहिनि। बिल्कुलु जमील अमीन ख़ान साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु था फरमायो। सॼो जेको असांजो जेको अवाम आहे, जेको ग़रीब तबिको आहे, PCL तबिको आहे, उन जो जेको सॼो फोकस हुकूमतुनि ॾे इन तरफ़ बि हूंदो आहे त कहिड़ो सदर आयो आहे, कहिड़ो वज़ीर आज़म आयो जेको उन्हनि जे ज़ख़्मनि ते मरहम, उन्हनि जा जेके ॾुख सुख तकलीफ़ूं महांगाई उहे ख़तमु कंदो। ग़रीब माण्हूअ जो त इहा उन्हनि जे तरफ़ उमेद ऐं आसरो हूंदी आहे। हसन हबीब साहब, आप बातचीत जमील खान साहब की, नसीर साहब की आप सुन रहे हैं, तो जैसे मैंने अपने इंट्रो में भी ये बयान किया कि कोई सदर 10 साल रहे, कोई 9 साल रहे, जमहूरी सदर नहीं थे। क्या समझते हैं आप जो जमहूरी सदर आ रहे हैं इस अंदाज में मुंतखब होके अवामी वोटों से, फिर उनको पार्लियामेंट मुंतखब करती है, उसमें और उन सदूर में क्या फ़र्क आप देखते हैं? और आसिफ ज़रदारी के इस सदर होने से, जैसे जमील खान साहब ने बात की कि सियासी मफाहमत का एक दौर, तो क्या समझते हैं उसमें इनको कितनी कामयाबी हासिल हो सकेगी? देखिए, शुक्रिया। पहले तो हम सबको आसिफ अली ज़रदारी साहब को मुबारकबाद देनी चाहिए कि दूसरी दफ़ा जमहूरी सदर मुंतखब हुए। और मेरे हाफजे में कोई पाकिस्तान की तारीख में ऐसा नहीं गुजरा है जो 2 दफ़ा प्रेसिडेंट इलेक्ट हुआ हो पार्लियामेंट से। तो ये जमहूरी प्रोसेस की एक बड़ी कामयाबी है जी। लेकिन आसिफ अली ज़रदारी साहब से जो उम्मीदें हैं, जब जमील साहब ने बहुत डिटेल में बयान किया कि किस तरह से लोगों को उम्मीद होगा, आप खुद भी कह रहे हैं पब्लिक को, जनरल पब्लिक को उम्मीद है, लेकिन सिचुएशन बहुत ट्रिकी है। कई पार्टियों ने मिलके आसिफ अली ज़रदारी साहब को चुना, उनकी अपनी पार्टी नंबर 1 नहीं थी उसमें, तो उनके लिए वफाक में बैठ के किस तरह से वो बैलेंस करेंगे इन्फ्लुएंस अपनी पार्टी का और दूसरी पार्टियों का, ये एक बड़ा इम्तिहान है। लेकिन उनके पहले दौर को देखते हुए मेरे ख्याल में जमील साहब ने भी बिल्कुल ठीक कहा कि ये बिल्कुल मुमकिन है कि वो उसको बड़ी खूबसूरती से मैनेज करें, इंटरनली और एक्सटर्नली बहुत। इस वक्त सिचुएशन ये है कि बहुत एग्रेसिव वो है, ऑपोजिशन है, जिसकी ग्रीवेंसेस हैं, जिसको सदर को ही सुनना पड़ेगा। उसके अलावा हमारे पास एक बहुत बड़ी एक्सपेक्टेशन है। पिछले जो है दौर में, पिछले 2 सालों में इंतहाई दर्जे की महंगाई, और सिर्फ पाकिस्तान में नहीं दुनिया में हुई, लेकिन हमारी आवाम को उम्मीद ये है कि जो अब नई गवर्नमेंट आई है वो इस मसले को हल करेगी। ये आसान नहीं है, इसमें बहुत सारे फैक्टर्स हैं, इसमें हमारे ट्रेडर्स इन्वॉल्व हैं, इसमें हमारी करेंसी की सिचुएशन इन्वॉल्व है, इसमें इतना ये मुश्किल काम है कि मेरे ख्याल में प्रेसिडेंट या प्राइम मिनिस्टर दोनों मिलके भी उनके लिए ये कठिन इम्तिहान होगा। तो हमें इसमें एक तो पॉलिटिकल सिचुएशन, दूसरी एक्सपेक्टेशन बहुत ज़्यादा थी, जैसे मैंने कहा एग्रेसिव ऑपोजिशन है, यूथ जो हमारा
انتہائی بڑا بلج ہے اور اس میں بڑی تعداد میں ہے. ان کے مسائل بے تحاشا ہیں, جاب لیسنس ہے, سیکیورٹی کے مسائل ہیں. اب یہ موجودہ گورنمنٹ کو کس طرح آصف علی زرداری صاحب گائیڈ کرتے ہیں کہ وہ مل کے اس مسئلے کو حل کریں, یہ ڈیپینڈ کرے گا. کیونکہ دیکھیے پی ڈی ایم والے دور سے کی نیگیٹو اثرات دونوں پیپلز پارٹی اور پی ایم ایل این دونوں پہ پڑے ہیں, اور وہاں بھی یہی تھا کہ مہنگائی قابو میں نہیں آ رہی تھی, ایکسٹرنل پریشرز ہیں, آپ کے پیمنٹس ہیں, پھر آئی ایم ایف ہے اور دوسرے ممالک کا پریشر ہے, تو یہ ہمارے لیے ایک بڑا مشکل ہو جائے گا. اس کے بعد جیسے سب لوگوں نے کہا کہ جو پروونسز ہیں ان کی ڈیمانڈ ہے کہ جو 18th امینڈمنٹ میں ان کو پاور آنی تھی وہ ان کو ٹرانسفر کی جائیں, فیڈریشن اپنا رول تھوڑا سا کم کرے. دیکھیے ہماری جمہوریت میں سب سے بڑا مسئلہ یہی ہے کہ فیڈریشن جو ہے وہ پروونسز کو ڈکٹیٹ کرنا چاہتی ہے, اور جب تک یہ کونسل آف کامن انٹرسٹ اور اس طرح کے ادارے یا واٹر شیئرنگ پہ فیڈریشن جو ہے بالکل نیوٹرل سٹانس اور بہت بیلنس سٹانس نہیں لے گی, تب تک یہ صوبوں کی گریونسز نہیں ہوگا. دوسرے دیکھیے ایک بہت بڑی بات ہے جو ہم لوگ نہیں کرتے ہیں, ہمارا جو فیڈریشن ہے وہ بہت ڈس بیلنسڈ ہے. ایک صوبہ اتنا بڑا ہے کہ تینوں صوبے مل بھی جائیں, بلکہ چاروں, اگر آپ گلگت بلتستان کو بھی لے لیتے ہیں تو چاروں صوبے مل کے بھی اس کے آدھے کے برابر ہوتے ہیں جا کے. تو ہمیں اس پہ بھی سوچنے کی ضرورت ہے, اور بڑی پارٹیوں کو سوچنا چاہیے کہ کسی طرح سے فیڈریشن میں بیلنس آئے. اگر یہ نہیں آئے گی تو ہمارے مسائل کبھی بھی حل نہیں. ایک صوبے کو جو رول کرے گا وہ پاکستان کو رول کرے گا, ڈائریکٹ یا انڈائریکٹ. اور جب تک بیلنس نہیں آئے گا تب تک وہ فورسز جو اسٹیبلشمنٹ کی فورسز ہیں ان کے لیے اسپیس کہیں نہ کہیں سے نکل سکتی ہے. تو اچھی بات ہے کہ پچھلے ڈیکیڈز میں جو جس طرح سے کانسٹیٹیوشن کو انٹرپریٹ کیا گیا ہے, تو جو قبضہ کرنے والے لوگ ہیں ان کا ذرا رستہ بند ہوتا نظر آ رہا ہے, لیکن پھر بھی کہیں نہ کہیں وہ لیگل اس میں آ سکتے ہیں, کیونکہ ابھی بھی ہمارا جو جوڈیشل سسٹم ہے وہ اتنا افیکٹو نہیں ہے کہ قبضہ کرنے والوں کو روک سکے. اینڈ فائنلی آصف صاحب کو ایک بہت سیریس چیلنج جو ہے وہ یہ ہے کہ جو اپوزیشن ہے ان کے دور کے کرپشن اور جو ان پہ ٹیکس ہیں ان کو ایکسپلوئٹ کرے گی. اسی طرح نواز شریف پی ایم ایل این وغیرہ کے اوپر جو ٹیکس ہیں اس کو بار بار دہرایا جائے گا. تو اس موجودہ دور سے لوگوں کو ایکسپیکٹیشن ہے کہ وہ ایک ٹرانسپیرنٹ اور کرپشن فری گورننس کی طرف جائیں گے. اگر ایز علامت آف فیڈریشن آصف علی زرداری صاحب نے ملک کو تھوڑا سا ٹرانسپیرنٹ اور کلین گورننس کی طرف لے جانے کی کوشش کی اور اس میں وہ کامیاب ہوئے, تو میرا خیال ہے کہ پیپلز پارٹی اور ان کے لیے بہت اچھا ہوگا. لیکن یہ آسان کام نہیں ہے, گیون دی سچویشن. جو مہنگائی ہے وہ اس پہ قابو کرنا بہت مشکل ہے. اکانومی کو صحیح راستے پہ ڈالنے کے لیے ہمارے پاس ابھی تک کوئی صورت یا کوئی جسے کہتے ہیں رستہ نظر نہیں آ رہا. تو یہ ایک بہت مشکل کام ہے, اور آصف علی زرداری صاحب کو اپنی جو کوالٹیز جس کے لیے وہ مشہور ہیں کہ کسی طرح سے وہ مینج کرتے ہیں, بیلنس کرتے ہیں, لوگوں کو اپنے ساتھ لے کے چلتے ہیں, ان سب پہ بڑی توجہ کرنی پڑے گی, اور یہ کوشش کرنی پڑے گی کہ پاکستان کسی طرح سے گورننس میں اور ٹرانسپیرنسی میں اور کرپشن. بالکل حسن حبیب صاحب آپ بالکل بجا فرما رہے ہیں. اچھا محبوب شیخ صاحب کیے تھا تاں ॾिसो अॼोकी सदर जी इलेक्शन आसिफ ज़रदारी जो ॿियो भेरो सदर चूंडिजी अचणु कहिड़ियूं तब्दीलियूं ॾिसो था, कहिड़ियूं उमेदूं आवाम जे लाइ ॾिसो था त उहे उमेदूं या आसरा पैदा थींदा जंहिंसां के तब्दीलियूं ईंदियूं, का ख़ुशहाली ईंदी? महिरबानी साईं सोलंकी साहब जी. हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे त मञणी पवंदी, चाहे माण्हुनि खे ज़रदारी साहब सां 100 इख़्तिलाफ़ हुजनि या पीपल्स पार्टी पसंदि अचे या न अचे, त हिन सॼे प्रोसेस में इलेक्शन्स खां वठी हिन महिल ताईं पीपल्स पार्टीअ ऐं ज़रदारी साहब पंहिंजा जेके कार्ड्स आहिनि ॾाढा होशियारी सां खेॾिया, ऐं उन जे नतीजे में हुननि खे 2 सूबाई हुकूमतूं मिलियूं आहिनि ऐं 2 गवर्नर मिलिया आहिनि, सेनेट जा चेयरमैन थिया आहिनि, ऐं उन सां गॾु प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जो उहिदो ॿीहर मिलियो आहे. बाक़ी एडमिनिस्ट्रेटिवली शहबाज शरीफ़ साहब हुकूमत खे हलाए थो, हलाइण ॾियोसि. मां जंहिं पहलू खे खणंदुसि ऐं तव्हां सां ॻाल्हाईंदुसि उहो इहो आहे हिकु इंध
जे फ़र्द जे हैसियत में जी त आसिफ ज़रदारी खे हिन इलेक्शन्स दौरान नून वारनि त वोट ॾियणा ई ॾियणा कया, उहे हुन जो मुआइदो थियल हो, पर जेके MQM वारनि वोट ॾिना आहिनि उहे कोई हुनजो गुडविल जेस्चर न हूंदो आहे कॾहिं बि। हिन महिल ताईं जेके बि तजुर्बा थिया आहिनि, जेके बि इलेक्शन थियूं, चाहे बेनज़ीर साहिब जो दौर हुयो या उन खां पोइ जेके दौर आहिनि सिंध में, त हुननि जॾहिं बि जंहिं महिल बि सूबे में या मर्कज़ में जेकॾहिं मदद कई आहे, सपोर्ट कई आहे, शरीक थिया आहिनि, त उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा मख़सूस शराइत हूंदा आहिनि। हाणे हींअर जेको हुन जे साम्हूं जेको रखियो अथऊं मसइलो, जंहिं ते हुननि नून लीग वारनि सां मुआइदो बि कयो आहे ऐं बिलावल साहिब खे बि हुननि इहो ब्रीफ ॾिनो उन बारे में, उहो आहे त सूबनि खां पावर्स, फाइनेंशियल पावर्स ख़ासि तौर ते ट्रांसफर थियनि लोकल बॉडीज़ खे, उहो उनखे स्ट्रेंथन करणु चाहिनि था। अव्हांखे यादि हूंदो मुशरफ दौर में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स ठाही वियूं ऐं उन जा ज़िले नाज़िम हुया ऐं काफ़ी जेके डिपार्टमेंट्स हुया उहे उन्हनि जे हवाले कया विया ऐं उहा तबाही थी, उहा बर्बादी थी, उहा करप्शन थी जंहिंजो को मिसाल नथो मिले। त इहो चवणु ॾाढो सवलो आहे ऐं डिमांड करणु सवलो आहे। इहा डिमांड जेका हुननि जी आहे मां सम्झां थो, ऐं आई मे बी रॉन्ग एब्सोल्युटली, त उहा नेक नियत ते ॿधल न आहे। ऐं जेकॾहिं सूबे में जॾहिं वज़ारतूं ठहंदियूं, मर्कज़ में हुनखे जेके बि महकमा मिलनि था उनजो को एतिरो असांखे फ़िक्र कोन्हे, पर जेके सूबे में हो जॾहिं शामिलु थींदा, कैबिनेट में विहंदा ऐं इहो पंहिंजो मुतालबो वरजाईंदा, त उन महिल असांजे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट या ज़रदारी साहिब इन्हनि जो वॾो इम्तिहान थींदो त उन सिचुएशन में कीअं था पहुचनि। ॿी ॻाल्हि जेका आहे त 18th अमेंडमेंट जेका थी आहे, जंहिंखे 12, 13, 14 सालनि में अञा ताईं डिवॉल्व डिपार्टमेंट्स न थिया आहिनि, मिनिस्ट्रीज़ क़ाइमु आहिनि, उन ते असांजे नसीर मेमन साहिब, जमील साहिब ऐं सभिनी दोस्तनि ॻाल्हायो, मां त न ॻाल्हाईंदुसि, पर हिकु प्रोफेसर जे हैसियत में मां सिर्फ़ु मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन थो ॻाल्हायां। मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन जे अंडर में हायर एजुकेशन कमीशन जो इदारो आहे ऐं ॿियो IBCC जो इदारो आहे। IBCC जी माना इंटर बोर्ड कमेटी ऑफ चेयरमैन, जेके पाकिस्तान भर जूं जेके 3 खनि बोर्ड्स आहिनि उन्हनि जो इहो हिकिड़ो गॾियल इदारो आहे, जंहिं ज़रिए मैट्रिक ऐं इंटर जे सर्टिफिकेट जी ऑथेंटिकेशन थींदी आहे ऐं उहा ऑथेंटिकेशन ऑल अराउंड द वर्ल्ड जेको आहे तस्लीम कई वेंदी आहे। ऐं अहिड़ी तरह HSC आहे। HSC सॼे मुल्क जे यूनिवर्सिटीज़ खे उनखे ग्रांट ॾिए थी पई, उनजी मॉनिटर करे थी, उन जा कोर्सिस ॾिसे थी पई ऐं उहे अप्रूव करे थी। इन्हनि ॿिन्ही इदारनि खे मज़बूत करणो पवंदो। सूबनि में बि HSC ठही वई आहे, सिंध में बि ठही वई आहे, उनखे ठहे बि मुंहिंजे ख़्याल में 7, 8, 9 साल थी विया आहिनि, पर उनजो को बि प्रॉपर इफेक्टिव रोल न आहे। तंहिं करे इहे जेके मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में फेडरल लेवल ते इहे 2 इदारा आहिनि, उन्हनि खे मज़बूत अञा करणो पवंदो त उहे क़ाइमु रहनि, जीअं असांजी यूनिवर्सिटी एजुकेशन में का थोरी घणी क्वालिटी रहे, उहा जेका हिन महिल ताईं थोरी घणी आहे उहा बि फेडरल HSC जी मॉनिटरिंग जे करे आहे। ठीकु महबूब शेख साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, इन में तब्दीली अचण जी ज़रूरत आहे। जमील अहमद ख़ान साहब, तव्हां ॻाल्हि ॿोल कई बि पए मुफ़ाहमत जी, आसिफ ज़रदारी जी, हिकु 2 नंढड़ियूं शयूं साम्हूं थियूं अचनि हिन वक़्तु के सियासी क़ैदियुनि जो मामिलो, पीपल्स पार्टी उन ते माज़ीअ में बि क्लियर रही आहे, सियासी क़ैदियुनि वारो मामिलो, जजिस जे लाइ बाज़ी हिन जेके वेझे माज़ी में क़रीब में सदारती रेफरेंस वग़ैरह आया, हिकु जजिस जा रेफरेंस आहिनि, सियासी क़ैदियुनि जो मामिलो आहे ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ ॿिया जेके बलूचिस्तान जो जीअं तव्हां ज़िक्र कयो उहे मामला आहिनि। त हीअ जेकी ॾुखियूं हालतूं आहिनि, ख़ासि तौर ते PTI जो मामिलो आहे जेको सियासी क़ैदियुनि जो, त इन ते पीपल्स पार्टी माज़ीअ वांगुरु किरदारु अदा करे सघंदी आसिफ ज़रदारी साहब? हाँ, पीपल्स पार्टी करे थी सके, छो जी पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट के भी मल्हाए थी सके ऐं पीपल्स पार्टी लाइ
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ खे मराइण का वॾी ॻाल्हि न आहे त पीपल्स पार्टी ॿिन्हिनि सां डील करे थी सघे, डील सां मुराद ॿिन्हिनि खे परचाए थी सघे ऐं पोइ अपोज़िशन खे बि टर्म्स एंड कंडीशन ते राज़ी करण में कामयाब थी सघे। इहा फ़क़ति हिकिड़ी वाहिद पार्टी आहे जेके इन वक़्तु पाकिस्तान में जेका ही करे थी सघे। मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी अचे जेको सिंध ऐं पाकिस्तान जे इंट्रस्ट में आहे तमामु वॾी ॻाल्हि, ऐं हू आहे त पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून इन्हनि ते जेके इल्ज़ामात लॻल आहिनि माज़ीअ में करप्शन जा, ऐं उनखे एतिरो त प्रोपेगेंडा थियल आहे त तंहिंजे करे सॼी दुनिया में हिकिड़ो इम्प्रेशन ठहियल आहे। उन इम्प्रेशन खे इहो इन्हनि लाइ तमामु गोल्डन चांस आहे त उन्हनि खे ख़तमु कनि ऐं उन्हनि खे घटाइनि, छो जे इन दफ़े असलदारी साहब खे ते ज़ाहिर आहे कि सेकेंड चांस मिलियो आहे ऐं तमामु बहितरीनु चांस मिलियो आहे, फर्स्ट टाइम मिलियो आहे, इहे सभु ॻाल्हियूं सही, पर जेके इन मुल्क जी इन वक़्तु हालत आहे, जे इन वक़्तु सूबे सिंध में ऐं बलूचिस्तान में थोरी पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे वठनि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट, आई टेल यू त बिलावल उन खां बाद पीपल्स पार्टी जा ॿिया उहे इन मुल्क ते राज कंदा, इन मुल्क जी पोइ भागदौड़ संभाले सघंदा फॉर इनडेफिनिट पीरियड, ऐं ॿियनि सूबनि में बि इन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन ॾिसो इन दफ़े जेकी आहे पीपल्स पार्टी फ्रॉम नोवेयर ॿियनि सूबनि में उन्हनि पंहिंजी जाइ ठाही आहे, पर वोटनि जे लिहाज़ सां घटि, ॿिए लिहाज़ सां वधीक, आईंदे जो थोरो इम्प्रेशन ठीकु करे वठनि त इन्हनि खे ॿियनि सूबनि मां उहे ज़ेडे बूटे वारी शहीद वारी जेका सूरत हाल हुई उन ते वापसि जे मोटी वञनि, मुल्क लाइ बि सुठो ऐं ऑब्वियसली पीपल्स पार्टी लाइ बि सुठो, सिंध लाइ बि सुठो त ही इन वक़्तु हिकिड़ी सिचुएशन साम्हूं आई आहे। इन सिचुएशन खे फ़क़ति हिकिड़ो कमु कनि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी साहब त जेकी करप्शन इन 5 साल में तक़रीबन 0 टॉलरेंस ते आणनि, इहे पुराणनि माण्हुनि खे लॻाए इहो कमु न थींदो। कुझु नवनि माण्हुनि खे जेके बिलावल जी टीम ठाहिनि त उन लिहाज़ सां मां सम्झां थो त इन में कुझु बहितरी अची थी सघे, ऐं इहो गोल्डन चांस हर न मिलंदो पीपल्स पार्टी खे, इहो गोल्डन चांस इहो त हर सूबे वारा उन्हनि खे पोइ उन जी पज़ीराई कनि ऐं उन्हनि खे मंझनि, ऐं सॼी उहा ई जेका पोइ बेनज़ीर शहीद वारी ॻाल्हि ते चारो सूबों की ज़ंजीर बेनज़ीर उहे वरी उन ते मोटी था सघनि, ऐं उन में असांजी बि तमन्ना आहे त पाकिस्तान में का अहिड़ी पार्टी हुजे त फ़क़ति अचूं था तव्हांजे सियासी क़ैदियुनि जे लिहाज़ सां फाइनली थोरो तबसरो करे चुको आहियां मां त सियासी क़ैदी इन दफ़े थोरो ॾुखियो कमु इन करे आहे त उन्हनि जेको इहो मैच करे वरितो आहे एस्टेब्लिशमेंट सां बि डायरेक्ट, छो जो हमला थिया आहिनि एस्टेब्लिशमेंट जे इंस्टॉलेशन ते, इहो कमु इन दफ़े तमामु ॾुखियो आहे, पर इहो वधीक अरसो इन छिकताण में हली नथो सघे मुल्क जी मईशत जे लिहाज़ सां, ऐं अॻिते वञी जेको मंज़रनामो इहे अपोज़िशन वारा क्रिएट करे था सघनि, जेके इंटरनेशनल प्रोपेगेंडा ऑलरेडी शुरू थी वई आहे, ऐं इन्हनि ख़ासि तौर ते सोशल मीडिया में PTI वारा पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ खां ॾहूं मथे आहिनि इहे, ऐं उन लिहाज़ सां ॾिठो वञे त जे ही थोरी घणी को मामिलो थधो थी वञे त उन में मुल्क जो बि ऐं सभिनीनि जो फ़ाइदो आहे। रहियो सुवाल त जेके PTI जी ग्रीवांसिस आहिनि उन्हनि ग्रीवांसिस खे ख़तमु, यानी उन्हनि जी जेका डिमांड आहे उहे ते इन मुदे में पूरी न थी सघे, उहे त कानूनी रस्तो पंहिंजो हाणे वठंदो, जेको पूरो इहो 4-5 साल लॻी वेंदा आहिनि ट्राइब्यूनल में ऐं ॿियनि में, हू त मामिलो हलंदो, बसि उन्हनि खे परचाए लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खां बचाए वठनि, ऐं जेका पढ़ई मामलनि में वधीक प्रोपेगेंडा जेका आहे उन्हनि खां बचाए वठनि, छो जो PTI वारा काफ़ी पाकिस्तान ऐं पढ़ई मामलनि में काफ़ी असरअंदाज़। बिल्कुल जमील खान साहब, तो बिल्कुल ठीक था चो। अच्छा हसन हबीब साहब, जमील खान साहब बात कर रहे थे, बता रहे हैं करप्शन के हवाले से, तो करप्शन कितनी रही आपको पता है, कितने ख़तरनाक है मुल्क के लिए, गरीब आदमियों के लिए कितनी गुर्बत है हमारे पास, तो क्या समझ रहे हैं आप कि कारकर्दगी दिखाने के लिए एक मौका मिला है नई हुकूमत को, कि ये उनके लिए जैसे जमील खान साहब ने कहा कि गोल्डन चांस है?
جی جی بالکل ہے. اور دیکھیے میں تو میری پریشانی اس سے تھوڑی سی زیادہ ہے. جمیل صاحب نے اس چیز کی طرف ٹچ نہیں کیا, جان کے یہ میری طرح سرکاری ملازمت بہت طویل عرصہ رہے ہیں, میرے سینئر ہیں. کرپشن کے علاوہ سب سے بڑی چیز یہ کہ جو ایفیشنسی ہے نا سسٹم میں, اس کا بڑا فقدان ہے. تو ہمیں ڈبل پرابلم ہے کہ کرپشن بھی ہے اور انفیشنسی بھی ہے. تو زرداری صاحب کے لیے بہت بڑا چیلنج ہوگا, اور پیپلز پارٹی اور ان کے جو الائنسز ہیں ان کے لیے بہت بڑا پرابلم ہے کہ ایک طرف تو کرپشن اور انفیشنسی سے انہوں نے کسی طرح ملک کو نکال کے آگے چلانا ہے. پھر جیسے جمیل صاحب نے کہا سوشل میڈیا پہ جو ہے پی ٹی آئی اور ان کی جو ٹیم ہے بہت آگے ہے باقی پارٹیوں سے, اور جو مس انفارمیشن ہے یا جو فیک نیوز ہے اس کا ایک بہت بڑا. تو ہمیں تو میرے خیال میں زرداری صاحب کا تو پہلا کام یہ ہونا چاہیے کہ گورنمنٹ کو کہیں کہ فیک نیوز اور انفارمیشن پہ ایک نیا لیجسلیشن لے کے آئیں, اور یہ جو ہمارا میڈیا بھرا ہوا ہے فیس بک اور خاص طور پہ واٹس ایپ پاکستان میں, اسے کسی طرح سے نجات دلائیں اس سے, تاکہ ہم لوگ تھوڑا سا سکون لیں, اور جو گورنمنٹ آفیشلز ہیں جو گورنمنٹ میں لوگ ہیں ان کے لیے بھی کوئی ریسپائٹ ہو. تو یہ کام تو بہت مشکل ہے, لیکن یہ زرداری صاحب کو لیجسلیشن کی طرف بہت توجہ دینی پڑے گی, اور جو اپلیکیشنز ہیں یا جو فالو اپ ہے اس پہ ان کو ایک ٹیم بنانی پڑے گی. اگر یہ وہ کسی طرح سے بہتری لے آئے تو جمیل صاحب نے بالکل صحیح کہا کہ پیپلز پارٹی کے لیے گولڈن چانس ہے, اور شاید پیپلز پارٹی کی ایکسیپٹنس اور پنجاب میں بالکل. حسن حبیب صاحب آپ بالکل ٹھیک فرما رہے ہیں, سیاسی جماعتوں کے لیے نئی حکومتوں کے لیے گولڈن چانس ہے یہ. بہت شکریہ آپ کا, آپ نے کے ٹی این نیوز کو وقت دیا. جمیل احمد خان صاحب تاں جی وڈی مہربانی, نصیر محمود صاحب, محبوب شیخ صاحب, تاں سبنی جی مہربانی. ناظرین اسپیشل ٹرانسمیشن صدارتی الیکشن تے نو سلسلو असांजो जारी रहंदो. ब्रेक हेडलाइन ब्रेक जो टाइम आहे, उन खां पोइ असां वरी ॿीहर नवनि महिमाननि सां गॾु हूंदासीं. तज़ियनि ऐं तबसरनि जो सिलसिलो जारी रहंदो. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम बैक. सदारती इलेक्शन जी स्पेशल ट्रांसमिशन में के टी न्यूज़ में तव्हांखे भली कार था चऊं. इंतहाई अहम अॼोकी सदारती चूंड, आसिफ ज़रदारी मुल्क जो नओं सदर चूंडिजी चुको आहे, ऐं वॾी अक्सरियत सां सिंध, बलूचिस्तान, पंजाब मां हुन अक्सरियत माणी आहे, ऐं क़ौमी असेंबली, सेनेट उन समूरनि मां, जॾहिं त के पी मां महमूद ख़ान अचकज़ई साहिबु उन कामयाबी माणी आहे. उनजे करे वॾी अक्सरियत सां आसिफ ज़रदारी मुल्क जो ॿियो भेरो सदर चूंडिजी चुको आहे. माज़ीअ जी हिकु डिघी फ़हिरिस्त आहे. मुल्क जा जेके सदर आहिनि, अयूब ख़ान साहिब जो दौरु हुजे, ज़िया जो दौरु हुजे, मुशर्रफ जो दौरु हुजे, हिकु वॾो डिघो अरसो उन्हनि जो दौरु, वरी उन खां पोइ जमहूरी सदरनि जो दौरु, उन जे विच में उन्हनि जे कयल फ़ैसिला ऐं जमहूरी दौर जे कयल फ़ैसिला, उन समूरनि मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी पिया रखूं त कीअं जेके हिन वक़्तु जेको आसिफ ज़रदारी सदर थियो आहे उन सां कहिड़ियूं तब्दीलियूं जी इम्कान आहिनि. सिंध जा मामला, NFC जो मामिलो, 18 तरमीम सूबनि जा मामला, उनखे केतिरो वधीक पावर मिलंदो, या इन खां अलावा दुनिया सां जेके परॾेही तालुकात आहिनि इन खां वधीक सियासी क़ैदियुनि जो मामिलो हुजे, मुख़्तलिफ़ जेके जजिस जा रेफरेंस हूंदा हुआ, क़ैदियुनि जा मामला आहिनि, बलूचिस्तान जो इंतहाई अहम मामिलो, इन समूरनि मामलनि ते छा मुल्क जो नओं सदर जेको अॻ में मुल्क जो सदर रहियो उन वटि वज़ीर आज़म उनजो हो, हाणे पर हुनजो वज़ीर आज़म न आहे, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी इतिहादी हुकूमत ऐं उनजो सदर आहे, त छा उन वटि एतिरा पावर हूंदा, कहिड़ियूं तब्दीलियूं अची सघनि थियूं. IMF जो मामिलो मुआशी तौर ते ख़ासि तौर ते मुल्क जो इंतहाई अहम मामिलो आहे, उन सभिनी ते मुल्क जो नओं सदर कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो. माज़ीअ में हुनजो किरदारु बि सभिनी जे साम्हूं रहियो, उन ते माण्हुनि जा पंहिंजा पंहिंजा कमेंट्स मौजूदु आहिनि. असांखे हिन वक़्तु इंतहाई अहम पैनल जॉइन कयो आहे. इनाम शेख साहिबु प्रोफेसर आहिनि, लेखक आहिनि, तज़िये निगार आहिनि. उन में असांखे जॉइन कयो आहे अली पल साहिबु, PTI जा अॻुवान आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे. इमदाद सुमरो साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे. जॾहिं त ज़मीर घुमरो साहिबु सीनियर कानूनदान आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे. GN कुरैशी साहिबु उहे बि सीनियर कानूनदान आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे. तव्हां सभिनी खे सर वेलकम था चऊं. ॻाल्हि ॿोल जी शुरूआति इनाम शेख साहिबु तव्हां खां था कयूं. आसिफ ज़रदारी मुल्क जो सदर चूंडिजी चुको आहे, कहिड़ियूं तव्हां तब्दीलियूं सम्झो था त तब्दीलियूं अची सघनि थियूं, या तव्हांजो इन हवाले सां अॼोकी चूंड जे हवाले सां, फ्यूचर जे हवाले सां छा कमेंट्स हूंदा? ॻाल्हि इहा आहे त हाणे पाकिस्तान जे जेको इक़्तिदारी कुंडो आहे जी, उन में उन जे हर कुंड ते हिकिड़ो अहम माण्हू वेठो जी, हिकिड़ो एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ खां, हिकिड़ो प्रेसिडेंसी में, हिकिड़ो प्राइम मिनिस्टर जी सीट ते,
ऐं हिकिड़ो इन वे बैलेंस ऑफ पावर क्रिएट थी वियो आहे। ऐं का बि धुर मां नथो सम्झां त हिन महिल हिन पोज़ीशन में आहे त का एडवेंचर करे सघे या का रिस्क खणे, छाकाणि जो सभई टई धुरियूं पंहिंजे पॉलिटिकल या अदरवाइज़ जेका बि उन्हनि जी पोज़ीशन आहे उन में सफ़ा वल्नरेबल थी चुकी आहे। ऐं उन्हनि जी हिज़्ब इख़्तिलाफ़ में जेका PTA पंहिंजो PTI बैक्ड आहिनि, जेके बि मेंबर असेंबली जा जिन जिन असेंबलियुनि जा मेंबर आहिनि उहे तमामु प्रोएक्टिव आहिनि ऐं तमामु डिफेंस जे मूड में। त इन मां इहो महसूसु थियो त बल्कि हे ट्रिकुंडे खां हाणे चोरसो थी वियो आहे ऐं हर कुंड ते हिज़्ब इख़्तिलाफ़ बि का अहिड़ी ईज़ी न आहे जेके तव्हां लिखी पढ़ी ऐं फ़ारिग करे सघो, उहा बि हिकिड़ी टफ हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे। ऐं माना 2/3 जेको आहे सो कानून साज़ी में 2/3 मेजॉरिटी वठण खां अलावा जेका बि अंदरि डिबेट्स थींदियूं या जेको बि असेंबली जे अंदरि इहो प्रोसीडिंग थींदियूं उहे ईअं नाइव ऐं सिंपल न हूंदियूं। उनमें ठीकु ठाक क़िस्म जो इनपुट बि हूंदो ऐं कन्फ्रंटेशन बि हूंदी ऐं हिकिड़ो अहिड़ो माहौल जुड़ियल हूंदो जो चेक एंड बैलेंस वारो माहौल जुड़ी वियो आहे सॼे पार्लियामेंट में। पार्लियामेंट मीन्स प्रेसिडेंसी, ॿई ऐवान। त जेकॾहिं इन्हनि जा रवैया सिहतमंद वाकई डेमोक्रेसी वारा रहिया जीअं मुहज़िब मुल्कनि में थींदो आहे त मुखालिफ़ धुर खे बर्दाश्त करे, चाहे उहो ट्रेज़री बेंचिस ते हुजनि या अपोज़िशन में हुजनि, अॻिते हलिबो आहे ऐं नेशनल इंट्रस्ट खे प्राइम कबो आहे। इहा प्रैक्टिस हिकिड़नि सुधरियल मुआशिरनि में आहे। हिते जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल जुड़ी ऐं हिक ॿिए खे एंटागोनाइज़ एतिरो मामिलो न थियो, हिक ॿिए खे टारगेट न कयो वियो, त शायदि उन जा तमामु सुठा नतीजा निकिरनि। पाकिस्तान में जेको सियासी कल्चर आहे उन जे मैच्योरिटी जा ऐं उन जे अॻिते वधण जा ऐं उन जा इम्पैक्ट्स मुल्क जे मईशत ऐं फाइनेंशियल पोज़ीशन ते अचण जा आहिनि। पर जेकॾहिं अदरवाइज़ सूरत हाल रही त पोइ ॾाढो ॾाढो डिफिकल्ट हूंदो। ऐं अॼु प्रेसिडेंट साहिबु जेको थियो आहे आसिफ अली ज़रदारी, उन में इहा हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थी वई आहे त हुन जी पार्टी वधि में वधि गेन कयो आहे हिन जेको आहे पॉलिटिकल जेको इलेक्टोरल जेको प्रोसेस थियो। उन में उनखे जेके गवर्नर था मिलनि या जेका चीफ मिनिस्टर ॿिनि सूबनि जा, सेनेट जी पोज़ीशन, डिप्टी स्पीकर पंहिंजो नेशनल असेंबली, ऐं मूंखे लॻे थो त विदिन नो टाइम त खणी अचो 2-3 महीना वेट कंदा, शायदि काबीना बि जॉइन करे वञनि त पोइ पीपुल्स पार्टीअ जो पलड़ो ठीकु ठाक भारी थी वेंदो। सिंध जे इंट्रस्ट जे हवाले सां ॾिसणो इहो आहे त ज़रदारी साहिबु सिंध जी गवर्नेंस खां वठी सिंध जा जेके हांटिंग प्रॉब्लम्स आहिनि सिंध खे, उन ते हुनजो रवैयो कॾहिं बि को एॾो सेंसिटिव न रहियो आहे, उनखे नोटिस नथो वठे। हाणे प्रेसिडेंट हाउस में वेही जेके सिंध जा इशूज़ आहिनि, पाणीअ जो इशू आहे, फाइनेंस जो इशू आहे, रिसोर्सिस जो इशू आहे, सिंध जी जेके मिल्कियत है यानी ज़मीन खां अलावा ॿिया जेके शयूं अची थियूं वञनि मिल्कियत में, उन्हनि जी प्रोटेक्शन केतिरी करे सघे थो। ज़ाहिर आहे त पीपुल्स पार्टीअ खे बार बार सिंधी माण्हू जेको वोट ॾियनि था या उनखे ॾियारियो थो वञे, उनजो मक़सदु हिकिड़ो या त सिंध पॉलिटिकल अरीना में रहे, पाकिस्तान जे पॉलिटिकल अरीना में हिकिड़े स्ट्रॉन्ग प्लेयर तौरु रहे। हिन जो हिकिड़ो ॿियो बि पहलू आहे त जेको मथे जोड़जक थी आहे त हिकिड़ो पठान फैक्टर पाकिस्तान जे सियासत में वधी आयो आहे ऐं उहो उन में तव्हां ॾिसो त अचकज़ई साहिबु जहिड़ो इंतिहाई मैच्योर ऐं इंतिहाई प्रो डेमोक्रेसी जेको माण्हू आहे, उन खां वठी मौलाना फज़ल रहमान हुजे या जेके PTI बैक्ट हिकिड़ो हल्को हुजे या जेके बि पठान नस्ल सां वास्तो रखनि था, उन्हनि हिकिड़ो पाकिस्तान में पंहिंजे पॉलिटिकल जेको यूनिटी जो मुज़ाहिरो कयो आहे। इन खे इहो जेको ट्रिकुंडो आहे इहो कहिड़े नमूने सां कंटेन करे थो, कहिड़े नमूने सां न्यूट्रलाइज़ करे थो, छाकाणि जो वॾे फोर्स सां था अचनि ऐं वॾे फोर्स सां हिक ॿिए सां गॾु। तव्हां
पंहिंजो अचकज़ई साहब जूं इलेक्शन वारे कैंपेन वारे दौरान तकरीरूं ॿुधियूं हूंदियूं, उन ते चयो त असां जेको आहे सो असां पख्तून वतन हिकिड़ो आहे अफ़गानिस्तान खां वठी, ऐं जेको केपी ऐं जेके ॿिया बलूचिस्तान जो हिसो आहे, तंहिं करे हिनखे हिकु थियणो आहे। त इहे सभु एॾा वॾा बर्निंग क्वेश्चन्स आहिनि, हाणे उन्हनि खे ॾिसूं बिल्कुलु इनाम साहब ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इंतिहाई वॾा सवाल आहिनि, मुल्क में इंतिहाई गंभीर मसइला बि मौजूदु आहिनि। ज़मीर घुमरो साहब, कीअं था अॼोकी चूंड खे ॾिसो, फ्यूचर खे कीअं था ॾिसो? हे जेके परॾेही मामला हुजनि, मुल्क जे अंदरि मामला हुजनि, केतिरे क़दुरु कामयाबी ॾिसो था त आसिफ ज़रदारीअ खे थी सघंदी? मुंहिंजे ख़्याल में ही न्यू ईरा आहे, उनजी शुरूआत आहे। ऐं पंहिंजो जेको मुल्क में हिकिड़ो त पॉलिटिकल पोलराइज़ेशन घणी आहे, पॉलिटिकल पार्टीज़ हिक ॿिए खां जेको आहे फार अवे आहिनि, ऐं उन में इहा ज़रूरत आहे हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे, जेको सदर हुजे, जेको सभिनी खे जेको मिलाए सघे थो ऐं रिकन्सिलिएशन जे ज़रिए सभिनी सां ॻाल्हियूं करे सघे थो ऐं फॉरेन पॉलिसी ते असरअंदाज़ थी सघे थो। ऐं मुल्क जे इकनॉमी ऐं लॉ एंड ऑर्डर ते बि जेको आहे सो जेके ॿ वॾा मसइला आहिनि अॼुकल्ह मुल्क खे, उहा इकनॉमी ऐं लॉ एंड ऑर्डर, उन्हनि ते बि असरअंदाज़ थी सघे थो। ऐं ख़ासि तौर ते जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन ते प्रेसिडेंट ज़रदारी अॻु में सेंसिटिव रहियो आहे, NFC हुजे, पाणी हुजे, या सिंधी डेमोग्राफी हुजे। सिंधी डेमोग्राफी पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची ऐं हैदराबाद खे पंहिंजो रिप्रेज़ेंटेशन वठी छॾी आहे। त मुंहिंजे ख़्याल में ही न्यू ईरा आहे। ऐं ॾिसो त तव्हां जेका इनाम चयो त पोलिटिकल फोर्सिस जी जेका पंहिंजो बैलेंसिंग थी आहे, उन में इहो जेको पठान सेक्टर आयो आहे त टई पठान, इमरान ख़ान, फज़लुर रहमान ऐं अचकज़ई, टई गॾिजी विया आहिनि। हालांकि टई जेको आहे सो अपोज़िट फोर्सिस आहिनि, सियासत में अपोज़िट फोर्सिस रहिया आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो आहे जो अचकज़ई साहिबु जेको आहे सुनी इताद, जेको हिकिड़ो प्रोग्रेसिव माण्हू आहे ऐं पंहिंजो डेमोक्रेट रहियो आहे, उनजो उन में क्रेडेंशियल ते को बि शक न आहे, उन सुनी इताद जे टिकट ते इलेक्शन विढ़ियो आहे। चलो इट इज़ डेमोक्रेटिक। ऐं पंहिंजो उन में इहो थींदो त जेको डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उहे अॼु उन जेका तकरी रही उहा पॉज़िटिव हुई, उन चयो त हासिल न थी आहे, इहा सुठो अमल आहे ऐं पंहिंजो इलेक्शन्स जो, ऐं हू डेमोक्रेट आहे। ऐं इन में इहो आहे त हू चाहिनि था त सिविलियन सुप्रमेसी रहे, ऐं सिविलियन सुप्रमेसीअ खे जेको धकु लॻो आहे वॾे गुज़िरियल अरिड़हीं तरमीम खां पोइ, जेको सिविलियन सुप्रमेसीअ खे जेको आहे सो अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जी कोशिशि कई वई आहे, या सिविलियन सुप्रमेसीअ खे धकु लॻियो आहे 2013 या 2018 जूं जेके इलेक्शन्स या हिन इलेक्शन्स ते बि जेके क्वेश्चन्स थिया, उन हवाले सां जेकॾहिं पॉलिटिकल फोर्सिस मिलनि थियूं त उनखे आसिफ ज़रदारी साहिबु लाहे सघे थो ऐं सिविलियन सुपरमेसीअ जे तरफ़ वठी वञी सघे थो। ऐं इन सां गॾु एस्टेब्लिशमेंट खे बि जेके पंहिंजा उन्हनि जा ईयर्स आहिनि उन्हनि खे फुएल करे सघे थो। मुंहिंजे ख़्याल में इहा अॼु की तमामु वॾी चेंज आहे ऐं सिंध जे हिसाब सां वॾी हिस्टोरिक जेको आहे सो अचीवमेंट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। त ॿियो दफ़ो हुनजो जेको सदर थियो आहे, ऐं हीउ सदर जेको आहे सो पोइ मामून वांगुरु या अलीअ वांगुरु न हूंदो, छो त गवर्नमेंट बि उन्हनि जी हूंदी ऐं उहे गॾिजी हलंदा। गवर्नमेंट प्राइम मिनिस्टर बि जेको आहे सो हितां जी आहे हिननि जो, अहिड़े नमूने सां ॿिनि सूबनि में उन्हनि जी गवर्नमेंट आहे। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वॾो स्टेक हासिलु आहे इन सिस्टम में, ऐं उनखे जेकॾहिं इकनॉमीअ ते हिननि खे जेको आहे सो सुठा डिविडेंड्स मिलनि था, या IMF सां ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं, या इकनॉमी जे सिलसिले में ॿिया स्टेप्स खणनि था, उहा अॻिते थी वञे। ऐं लॉ एंड ऑर्डर जे सिलसिले में जेकॾहिं सीरियस क़दम खणनि था त पोइ जेको आहे सो मुल्क खे जेको आहे न्यू बिगनिंग ॾेई सघनि था ऐं नई शुरूआत थी सघे थी। छो त मुल्क हीअं जिन मसइलनि में फाथल आहे उन में जेको आहे सो अहिड़ी लीडरशिप जी ज़रूरत आहे जेका मुल्क खे अॻिते वठी हले ऐं मुल्क खे पॉलिटिकल पोलराइज़ेशन खां बचाए। जेके बि सभु पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, इरेस्पेक्टिव ऑफ एनी ग्रजिस, एनी जेको आहे सो हेट आहे जेको माज़ी में इख़्तिलाफ़ थिया आहिनि, उन खां हटी करे जेको आहे सो हिकिड़ो चार्टर हुजणु घुरिजे जंहिं ते मुल्क कॉन्स्टिट्यूशन तहत हले, अहिड़ी तरमीम मुताबिक़ हुजे, सूबनि खे ऑटोनॉमी हुजे ऐं उन में सभु को जेको आहे सो पंहिंजी ख़ुशी सां रहे। अच्छा ज़मीर घुमरो साहब, हीअ जेकी तव्हां अहिड़ी तरमीम जी बि ॻाल्हि था कयो, त हाणे सिंध जा जेके पंहिंजा पंहिंजा ख़दशा रहिया आहिनि, हाणे इरसा में तरमीम जो मामिलो हो, उन सां गॾु ॿिया मुख़्तलिफ़ ज़मीनुनि जा मामला हुआ, त इन में NFC एवार्ड में हमेशह सिंध जो उहे प्रॉब्लम्स रहिया आहिनि त असांखे घटि ॾिनो थो वञे। त हिसो त छा हिन भेरे मुल्क जो सदर थियण खां पोइ सिंध जा इहे ख़दशा जेके पाणीअ जे हवाले सां आहिनि, ॿिया आहिनि, त इन में कुझु बहितरी ईंदी? ॾिसो, NFC पहिरियों जेको ॾिनो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो 2010 में, उन खां पोइ ॿिन्ही गवर्नमेंट्स जेके हूं
मुस्लिम लीग नून जी 2013 खां ऐं 2018 खां जेको PTI जी उहो NFC उन्हनि न ॾिनो। NFC में इहो सिंध खे प्रोटेक्शन हासिलु आहे जेको हिन वक़्तु मिले थो उन खां उनजो हिसो घटि नथो थी सघे। आर्टिकल 160 में 18th अमेंडमेंट में तरमीम थी। त मुंहिंजे ख़्याल में हींअर बि एतिरी गुंजाइश कोन्हे फेडरल गवर्नमेंट में जो नओं NFC उहो ई हूंदो या 1-2% खां फ़र्क़ु पए त उन खां वधीक न पवंदो। पर मुंहिंजे ख़्याल में त NFC 2010 में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾिनो ऐं हींअर बि मुंहिंजे ख़्याल में ग्राउंड वर्क कनि पिया त असीं जेको आहे सो नए तरीक़े सां आणियूं। पर हाणे फेडरल गवर्नमेंट जो कर्ज़ु एतिरो वधी वियो आहे जो हुते गुंजाइश ई कोन्हे। उहे अची सूबनि खे था चवनि त असांखे पैसा ॾियो। त इहो जेसि ताईं जेको आहे सो कर्ज़नि वारो मामिलो जेको हल नथो थिए तेसि ताईं मां नथो सम्झां त NFC ते का वॾी पेशरफ़ थींदी। अहिड़े नमूने सां ॿिया जेके ज़मीनुनि वारा मामला आहिनि अॼु सिंध जे चीफ मिनिस्टर जो स्टेटमेंट तव्हां पढ़ियो हूंदो। हुन चयो आहे जेको केयरटेकर गवर्नमेंट जेके फ़ैसिला कया आहिनि उनखे असां रिव्यू कंदासीं ऐं केयरटेकर गवर्नमेंट खे बुनियादी फ़ैसिला ज़मीनुनि जा हुजनि या स्टील मिल्स जा जेका ज़मीन ॾिनी अथऊं उन्हनि जो अख़्तियार कोन हो। इहो इलेक्टेड गवर्नमेंट खे ई अख़्तियार आहे त उहो उन्हनि जा फ़ैसिला करे। या सिंध में इर्सा जो एक्ट उहो न अची सघियो उहो बावजूदि जेको आहे केयरटेकर गवर्नमेंट कोशिशि कई। फेडरल ब्यूरोक्रेसी हमेशह कोशिशि कंदी आहे पर उहो न थी सघियो ऐं उनखे न थियणु ॾिनो वेंदो। इहो सिंध जी रिप्रेज़ेंटेशन जेका आहे इर्सा में उहा वधीक मज़बूत थींदी ऐं इन ते आसिफ ज़रदारी साहिबु अॻे बि जेको आहे सिंध ते हुयो जॾहिं असां हिते हाई कोर्ट में केस दाख़िल कयो होसीं ऐं हुन में सिंध जो मेंबर जेको आहे सो उन्हनि चयो त असां अपॉइंट कंदासीं त उन ते बि जेको आहे सो जेको केस थियो उन ते बि ब्रीफिंग वठंदो रहियो। अहिड़े नमूने सां जेके सिंध जा ॿिया इशूज़ आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहे बि एड्रेस थींदा जेके लिफ़ाक़ा आहिनि टू सर्टेन एक्सटेंट। बाक़ी जेको सिंध में पंहिंजो इशू आहे इकनॉमी जो आहे लॉ एंड ऑर्डर जो उन ते सिंध गवर्नमेंट आहे। मुंहिंजे ख़्याल में उहा सिंध गवर्नमेंट ई उनखे पहल करे सघे। ठीक ज़मीर साहब। अच्छा अली भल साहब ज़मीर घुमरो साहब इनाम शेख साहब जो तव्हां तज्जियो मौक़िफ़ ॿुधो पिया। हिन भेरे तव्हां बि तमामु वॾो मुक़ाबिलो ज़रूरु कयो आहे PTI जे तव्हां अॻुवान आहियो। कीअं था तव्हां सम्झो त जेकी सियासी मफ़ाहमत जी ॻाल्हि कई थी वञे त आसिफ ज़रदारी जे अचण खां पोइ सियासी मफ़ाहमत वधंदी तव्हां सम्झो था त ईअं ई थींदो? साईं आऊं त हाणे जिते किथे चवंदो आहियां त जमहूरियत या इस्तेहकाम त इंसाफ़ सां ईंदो न। इस्तेहकाम तव्हां बाक़ी रिकन्सिलेशन छा ते थींदी? इंसाफ़ खां सवाइ तव्हां वटि ॿियो को चाड़ो कोन्हे। तव्हां जेकॾहिं मूंखां 3 दफ़ा पुछंदो त चवंदो इंसाफ़ इंसाफ़ इंसाफ़। मिसाल तौरु जेकॾहिं मूंसां या कंहिं पार्टी सां या कंहिं बि ॿी पार्टी सां का नाइंसाफ़ी थियल हूंदी न उहा पार्टी रिकन्सिलेशन तरफ़ कीअं वेंदी? तव्हां टुर्थ कमीशनूं अफ्रीका जूं ॾिसो या ॿियूं ॾिसो 2 तरीक़ा ई हूंदा आहिनि। या त हिकिड़ो हूंदो आहे त तव्हां कंहिं मुल्ज़िम या मुजरिम खे पनिश करियो त ॿिए खे इंसाफ़ मिले या वरी कंहिं मुल्ज़िम खे चओ त बाबा तो जेको ॾोह कयो आहे गुनाह कयो आहे अची बख़्शा राय चओ बाबा मूंखां ॾोह थियो जान छुटी। कल्ह 4 ॾींहं खां कल्ह ज़मीर साहब असीं हिकिड़े शो में बि गॾु हुआसीं ऐं मूं इहा ॻाल्हि कई हुई त ॾिसो मुल्क में जेकॾहिं रूल ऑफ लॉ हूंदो त मूंखे ख़बर हूंदी त आउं अॼु हीअ मूव कंदुसि त सुभाणे हीअ मूव थींदी। सर्टेनिटी त उन मां ईंदी न। पर जे आउं चवां त न कोटूं पाइनि सभु कुझु आहिनि पर कंदो उहो जेको फलाणो वर्दी वारो फलाणे हंधि वेठो आहे सॼो जहान उनजे हथ में आहे त पोइ आउं सभिनी कोर्टुनि खे असेंबलियुनि खे पार्लियामेंट्स खे छॾे ऐं उन वर्दी वारे दर जे अॻियां बीठो हूंदुसि। ऐं हिकिड़ो मिसाल इहो ॾियां पियो तव्हां सम्झी वेंदव सभु त क़ौम पूरी जूं नज़रूं अॼु हिकिड़े ई हुन में लॻियूं पियूं आहिनि त बाबा हीउ सॼो हिन माण्हूअ कयो आहे हिन माण्हू खां ई तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। बाक़ी ॿियूं कोर्टूं वोटूं तव्हांजा फ़क़ति उहे दर आहिनि जेके तव्हां सिंबोलिकली वञी सघो था अचो टाइम ज़ाया करियो। इन तंहिंजे करे आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त आउं सियासी तौर ते मुंहिंजी पार्टी या ॿियूं के बि जमहूरी पार्टियूं के बि क़ुवतूं का बि कुझु कोशिशि कंदियूं कुझु कोन थींदो। फ़ैसिलो उहो ई थींदो जितां अॻे थींदो रहे पियो। जिन हिन इलेक्शन जो फ़ैसिलो कयो आहे पाणी जो फ़ैसिलो बि उहो कंदा सिंध जी डेमोक्रेसी जो फ़ैसिलो उहो कंदा ऐं इकोनॉमी जो फ़ैसिलो बि उहो कंदा तव्हां मञो या न मञो। हाणे अचां थो ॿी ॻाल्हि ते त सिंध ऐं सिंध जो फ्यूचर छा थींदो? ज़रदारी साहिबु अचे थो त सभिनी खां पहिरीं त ज़रदारी साहिब लाइ वॾे में वॾो इहो चैलेंज हूंदो त जेका पार्टी शहरनि में दहशतगर्दी करे वेठी हुई हैदराबाद कराची ख़ासि तौर ते ऐं ॿियनि शहरनि खे बि लपेट में आंदो हुई ऐं सिंध जो ॿियो इशू लॉ एंड ऑर्डर जो दहशतगर्दनि जो केॾी महिल को प्रोफेसर पियो मारिजो वञे केॾी महिल जर्नलिस्ट पियो मारिजो वञे। ॿई इमदाद वेठो आहे ज़बीर साहिबु वेठो आहे इनाम साहिबु वेठो आहे के बि हिन हक़ीक़त खां इनकार कोन कंदो त असीं होॾां डीप एंड डेविल एंड डीप सी जे विच में होॾां दहशतगर्दी जो क्वेश्चन हेॾा ई दहशतगर्दीअ खे अञा पुलिस पार्टी एड्रेस न करे सघी आहे
त वरी MQM खे एतिरो इम्पावर कयो वियो आहे जो हुन जूं जेके सीटूं खटियल ई न आहिनि क़ौमी ऐं सूबाई असेंबली में, हुते उहे माण्हू जी विहारे छॾिया आहिनि। ऐं अॼु असेंबली में उहो सभु ॾिठो पियो, सभु 47 वेठो, 45 सॼो ॿाहिरि वेठो, 45 फॉर्म। त हाणे इहो फ़ैसिलो, इहो सिंध ते जेका वॾी तादी थींदी न, ऐं PTI जे इक़्तिदार में अचण जी ॻाल्हि खे तव्हां हिकिड़े पासे करे छॾियो। पर हुन ॻाल्हि ते अचां त जंहिं पार्टीअ खे हींअर शहरनि कंहिंथां पोलिंग तां 7 वोट ॾिना आहिनि, MQM खे कंहिंथां 5 ॾिना आहिनि, उनखे खणी तव्हां डायरेक्ट अची जेको आहे सो नेशनल ऐं सूबाई असेंबली में विहारे हाणे सेनेट में बचंदा, उहा पार्टी जेका इम्पावर थींदी उहा तव्हांजी सिंध जो वॾे में वॾो सवाल उथंदो, कराची जो ऐं हैदराबाद जी इक़्तिदार जो ऐं माण्हुनि जी सेफ्टी ऐं सिक्योरिटी ऐं सिंध जे माण्हुनि जो हुन में जेको माण्हू रही न सघंदा, वरी ॿोड़ियूं ऐं वरी लाश शुरू थी वेंदा। ॿियो ज़रदारी साहिब लाइ अहम चैलेंज इहो हूंदो त ज़रदारी साहिब ही वॾा जेके हे सारा कंप्रोमाइज़ करे अचे थो त मूंखे हिते ही हेतिरियूं सीटूं खपनि, हितां 5 नेशनल असेंबली खपनि, हुतां बलोचिस्तान में सभु मुंहिंजा आहिनि, मोहम्मद अचकज़ई जो को वोट कोन्हे, इहा सॼी मूंखे सेटिंग करे ॾियो ऐं पोइ मूंखे सदर ठाहियो त सदर थी विया। उहो सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाईंदो ऐं इमदाद ऐं ज़मीर ऐं इनाम शेख ऐं सिंधी माण्हुनि मां एक्सपेक्ट कंदा त हू उथी बि चवंदो नो, या एब्सोल्युटली नॉट, पॉसिबल ई कोन्हे। ज़रदारी साहिब लाइ त ऐं हिकिड़ी ॻाल्हि चैलेंज थो करे छॾियां त ज़रदारी साहिब सदर बि हुजे ऐं पार्टी छॾे, पार्टी जो उहिदो छॾे, मुमकिन ई कोन्हे त ज़रदारी साहिब इहो करे सघे। ज़रदारी साहिब हिकिड़े पुरज़े वांगुरु पंहिंजी पार्टी ऐं पंहिंजी पार्टी जी बका जी हिकिड़ी जंग विड़े पियो, उन में हू ज़रूरु हुते वेहंदो। अॼु पीपल्स पार्टी वारनि जी मानी हुई, हुते इलेक्शन हली पियो, मानी हुई, असां नओं मेंबर वठी वियोसीं, नवनि मेंबरनि खे वठी असां वरी अचो पियो त पंहिंजी मानी करियूं त असांखे साईं ख़ुर्शीद शाह जो पुटु चयो त जो मानी असां सां गॾु खाओ, असां हलिया वियासीं। हाणे रिकंसिलेशन आहे न, इहा हिकिड़ी कॉन्फिडेंस मेयर आहे, असां वियासीं वञी मानी खाधीसीं, असांखे लख इज़तूं ॾिनूं, पर इंसाफ़ त इंसाफ़ आहे न, असांखे इंसाफ़ केरु ॾींदो त बाबा दांदगी कोन थींदियूं, 5 सीटूं असांजूं जेके आहिनि से पीपल्स पार्टी वापसि कंदी क़ौमी जूं, जेके खयूं आहिनि कराची मां, ऐं MQM असांजूं 15 क़ौमी जूं वापसि कंदी, ऐं सेंटर असांखे जेको आहे सो असांजूं 80 सीटूं 90 वापसि कंदो, असांजूं जेके रिज़र्व सीटूं ईअं असां हिन कंदा। बाक़ी हाणे तव्हां चओ था इंसाफ़ न थिए ऐं असीं जेको आहे रिकंसिलेशन तरफ़ वधूं, ईअं न थींदो आहे, इहो न थिए कि अफ्रीका में थियो आहे न को एशिया में थियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो इहो हूंदो त, ऐं ॿी ॻाल्हि त इनाम साहिब चयो त हीउ टिकुंडो आहे, इनाम साहिब इहो टिकुंडो जेको ट्राइकोटॉमी तव्हां चओ पिया जुडिशरी फलाणी, इहा थीसिस आहे, प्रैक्टिकल न आहे, इहो किताबनि में पढ़ियो हूंदो तव्हां, पर तव्हां अमली दुनिया में अचो, सियासत करियो, ऐं बि इलेक्शन में बीही त खटे हाराए चुको आहियां हींअर। मूंखे ख़बर आहे त ट्राइकोटॉमी कोन्हे, ही पेंटागोन आहे, ही हेक्सागोन आहे, ही नंढा नंढा ॿिया एक्टर थिया वेठा आहिनि जेके जुडिशरी खे मञी कोन था, चीफ जस्टिस खे केरु कोन थो मञे, हिते केरु कोन थो मञे त एग्जीक्यूटिव चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह चए थो त आउं जेको कोर कमांडर फ़ैसिलो कंदो उहो थींदो, तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे डिनाए था करियो छा? मूंखे ॿुधायो, आउं हली पहले पुछां पियो तव्हां खां, इहा आहे कोन साईं, माण्हुनि खे उहा ॿुधायो जेको प्रैक्टिकली हींअर थिए पियो। त माण्हू ॻाल्हाए नथो सघे, ॻाल्हाए थो त खॼी थो वञे, लाड़काने हिदायत लोहार मारिजी थो वञे, उनजी FIR नथी कटिजे, उनजो जेको आहे सो नालो उनखे ख़बर आहे, नालो ॾियनि पिया, FIR नथी कटिजे। तव्हां चओ था अञा सिंध में ज़रदारी साहिब अची वियो, मां सिंध जा हक़ वठी ॾींदो, हिकिड़े माण्हू पीउ मरी वियो आहे, धीअरूं चवनि थियूं फलाणे ते FIR कढियो, उहा नथी कटिजे। बाक़ी TV ते वही असीं थोरी माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़ी डिल्यूजन या इल्यूजन में रखंदासीं। ठीकु आहे अलीपल साहब, इमदाद सुमरो साहब मौजूदु आहिनि असां सां। इमदाद साहब, कीअं था अॼोकी सदारती चूंड खे ॾिसो, फ्यूचर खे कीअं था ॾिसो तव्हां? असम साहब महिरबानी, मूं इनाम साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अलीपल साहब जूं, ज़मीर घुमरो साहब जूं। ज़मीर घुमरो साहब असां सीनियर आहे, मोहतरम आहे, उनजी राय जो एहतराम आहे। ज़मीर घुमरो साहब खे भली आसिफ ज़रदारी साहब जी जेका इलेक्शन में जेका फतह आहे उनखे तारीख़ी नज़र अचे ऐं उनखे सिंध जी फतह नज़र अचे, पर मुंहिंजी ज़ाती राय में मां अली साहब जे अलीपल जी कुझु ॻाल्हियुनि खे सेकेंड कंदे, इनाम साहब जी ॻाल्हियुनि खे सेकेंड कंदे इहो चवां थो त इहा सिंध जी फतह न आहे, छो जो 2008 खां 2013 वारो दौर बि असां ॾिठो, जॾहिं प्राइम मिनिस्टर बि पीपल्स पार्टी जो हो ऐं प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जो सदर हो, त उन दौर में छा थियो? जी जी इमदाद साहब, इमदाद साहब तव्हांजे आवाज़ जो इशू आहे, शायदि इंटरनेट जो मामिलो आहे, जेसि ताईं तव्हांजो राब्तो बहाल थिए। पर उन्हनि क़दमनि सां सिंध खे छा मिलियो? 200 फुटपाथ थिया, जेके अरबपति खरबपति थिया, बाक़ी सिंध जे माण्हुनि जो छा हाल आहे?
कल्ह जी तव्हां वज़ीर आला सिंध जी जेका कॉन्फ्रेंस आहे उन में वज़ीर आला पाण इहा ॻाल्हि मञी आहे त सिंध जो 60% जेको माण्हू आहे उहो गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थो ऐं असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत उन्हनि 60% माण्हुनि खे 5,000 रुपया महीनो ॾींदासीं। हाणे ही का इंसाफ़ जी ॻाल्हि आहे, 5,000 रुपया महीनो ॾियण सां को माण्हू पंहिंजे घर जो गाॾो हलाए सघे थो। सिंध जे माण्हुनि खे बेनज़ीर जेको इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, जंहिंखे असां सभु लफ़्ज़नि में बेनज़ीर पिन सपोर्ट प्रोग्राम चऊं था, बेनज़ीर पिन प्रोग्राम जेको आहे बेनज़ीर जे नाले ते जेको पिनण जो प्रोग्राम सिंध जे माण्हुनि खे पिनण ते हिरायो वियो आहे, त हीअ जेके सरकारी अंग खरनि 60% पर 80% खां मथे सिंध जो माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थो। इहो आसिफ ज़रदारी ऐं उनजी टीम जे करे आहे, जेको 2008 खां सिंध ते हुकुमरानीअ जो जेको हिकिड़ो अंधो नाक हिकिड़ो दौर पैदा थियो, जेको सिस्टम जे नाले ते कराची खां वठी कश्मीर ताईं सिंध जे ज़मीनुनि खे, सिंध जी सिहत तालीम जे फंडनि खे ग़रक़ करे पियो, हड़प करे पियो ऐं जंहिंखे माना जंहिंजी क़यादत खे पंहिंजे का सहूलियत कमाइण जी हिकिड़ी अंधी लालच हुजे त उन मां माना उमेद रखणु ॿबरुनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। त आसिफ ज़रदारीअ जी जेका हीअ सदारत आहे, जेका बलोचिस्तान जी हुकूमत आहे ऐं ख़ैरियत में मिलियल ऐं पैसनि जे एवज़ मिलियल जेका जाली सिंध हुकूमत आहे, उहो सिंध जा हक़ कंप्रोमाइज़ थींदा। बिल्कुलु अलीपल सही थो चवे त हीअ जेको पार्लियामेंट खे जेके अख़्तियार आहिनि, अरिड़हीं तरमीम आहे, मालियाती एवार्ड आहे, पाणीअ जा मामला, सिंध जी डेमोग्राफी, उन ते आसिफ ज़रदारी जो को बि किरदारु न हूंदो। उहे फ़ैसिला ताक़तवर ऐवान ऐं ताक़तवर हाउस में थींदा ऐं आसिफ ज़रदारी ऐं उनजी जेका टीम आहे, जेका कंप्रोमाइज़ आहे, जेका न खां वठी चोटीअ ताईं करप्शन में कारी थियल आहे, उहा कंहिं बि मौक़े ऐं कंहिं बि इशूअ ते न करण जी जुरत ई नथी रखी सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त असांखे सिंध जे माण्हुनि खे सची ऐं सिधी ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी त हीउ जेको करप्ट टोलो आहे इहो सिंध जे हक़नि खे कंप्रोमाइज़ कंदो। बिल्कुलु तव्हां जेको चओ पिया बिल्कुलु ठीकु था चओ, पर नंढिड़ो सवाल ज़रूरु पैदा थिए थो त अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे फ़ाइदा त थिया हुआ ऐं अरिड़हीं तरमीम जो जेकी शुरूआती या जे आंदी उन में आसिफ ज़रदारी जो किरदारु ज़रूरु हो। अरिड़हीं तरमीम जे करे जेके सिंध खे अरबे ऐं खरबे रुपया मिलिया, उन में 150 खां 200 हिकिड़ा फुटपाथ थिया हुआ जेके अरबपति ऐं खरबपति थी विया। उन खां अलावा सिंध जो माण्हू जेको अरिड़हीं तरमीम जे अचण खां पोइ 30% गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदो हो। अॼु सरकार सिंध गवर्नमेंट इहा ॻाल्हि मञे थी त 60% माण्हुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे 5,000 रुपया महीने जी ज़रूरत आहे। त जेके सही तौर ते अंग अखर ॾिठा वेंदा त 80% खां वधीक माण्हू उहे आहिनि जेके सिंध जो माण्हू हिकु वेलो मानी नथो खाई सघे। त उन अरिड़हीं तरमीम जो ऐं 7 मालियाती एवार्ड जो असां छा आचार विझंदासीं? उन सां सिंध जे आम माण्हू ते कहिड़ो फ़र्क़ु पियो? सिंध जी तालीम, सिहत, साफ़ पाणीअ जी जेका आहे असां बहाली ऐं उन खां अलावा गंदे पाणी जी नेकाली या सिंध जे अमन अमान ते कहिड़ो असरु पियो आहे, कहिड़ो पॉज़िटिव असरु पियो आहे? सिंध जा जेके बि लोकल गवर्नमेंट जा इदारा आहिनि उतां अध खां वधीक पैसा कहिड़े हाउस ते था वञनि, उन्हनि जो पैसो किथे करप्शन जे नज़र थी थो वञे, सिंध जे सिहत जो पैसो किथे करप्शन जे नज़र थी थो वञे, सिंध जे अमन अमान लाइ जेके पैसा रखिया था वञनि उन्हनि जो छा थो थिए। ऐं सभ खां जेका अहम ॻाल्हि आहे, जेका अलीपल जंहिं ॻाल्हि ते ध्यानु छिकायो त हीअ जेको MQM सां कंप्रोमाइज़ करे आया आहिनि, त तव्हां ईंदड़ वक़्त में ॾिसंदो त असां हीअ जाली जेका मफ़ाहिमत आहे, जेके मफ़ाहिमत जो किंग चयो थो वञे, असुल में जेको करप्शन जो किंग आहे, इहो सिंध जे वसीलनि ते MQM खे ज़बरदस्ती तरीक़े सां MQM जूं जेके बि सीटूं आहिनि सभ जो सभु जेके आहिनि से जाली ऐं ग़लति तरीक़े सां मिलियल आहिनि ऐं उन में पीपल्स पार्टी जी रज़ामंदी शामिल आहे। त सिंध जा केतिरा ई हक़ असांखे गज़ब थींदे नज़र ईंदा ऐं हीउ को सुठो सोण न आहे सिंध जे लाइ आसिफ ज़रदारीअ जी सदारत। बिल्कुलु पाण इमदाद साहब ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इनाम शेख साहब, इमदाद साहब जी बि तव्हां ॻाल्हि, अलीपल साहब, ज़मीर साहब जी बि तव्हां ॿुधी रहिया आहियो। अलीपल साहब जेके साम्हूं शयूं आणे पियो त मफ़ाहमत त ठीकु आहे, पर इन धांधलीअ खे, इलेक्शन कमीशन जे रोल खे, इनखे कीअं रोके सघिजे थो त जीअं अॻियां हली करे इन क़िस्म जूं जेके अॼु एॾियूं वॾियूं दाहूं उथियूं आहिनि इहे न उथनि, आम माण्हू जंहिंजी इमदाद साहब ॻाल्हि थो करे त आम माण्हूअ जी भलाई थिए। जीअं पहिरीं त असांजे दोस्त अलीपल जेका ॻाल्हि कई, मां जेको टिकुंडो चयो उन में एस्टेब्लिशमेंट बिल्कुलु हिकिड़ो फैक्टर चयो। हू त वरी ॿी शइ आहे न, उहो त स्टेट जो स्ट्रक्चर आहे, उन में थींदी आहे जुडिशरी, लेजिस्लेटिव ऐं एग्ज़ीक्यूटिव। मां टिकुंडो जेको चयो उहो चयो प्राइम मिनिस्टर ऐं एस्टेब्लिशमेंट जो नुमाइंदो ऐं प्रेसिडेंसी।
त इहे इन हवाले सां उहो रेफरेंस मुंहिंजो जुदा हो। हाणे थोरो जेको तव्हां सवाल कयो आहे इन खां पहिरियों मां इहो चवणु चाहींदुसि त ज़रदारी साहिबु, छो जो ज़रदारी साहिब जे अॼु प्रेसिडेंट थियण ते ई सॼो प्रोग्राम आहे, त ज़रदारी साहिबु 2008 खां वठी 2013 ताईं अॻु बि प्रेसिडेंट रहियो आहे। अॼु जे भेट में अॻु पावरफुल प्रेसिडेंट हो, 58 बी जा हुनखे अख़्तियारात आहे, हुनजो प्राइम मिनिस्टर हो। ऐं मोहतरमा जो जेको आहे सो थियो हो हादसो, उनजे करे हुनखे सभु हमदर्दियूं हुयूं। ऐं मतिलबु जेके बि पॉज़िटिव पॉइंट्स हुयूं उहे हिन महिल न आहिनि, हिन महिल सिचुएशन ॿी आहे। पर उन पावरफुल दौर में बि सिंध में जेको कॉन्फ्लिक्ट हूंदो MQM ऐं बाक़ी धुरियुनि जो, उन में बाबर रवान असांजी नुमाइंदगी अचे कंदो हो हिन खां पंहिंजो इस्लामाबाद खां। सिंध जो को नुमाइंदो असांखे हथु न ईंदो हो। सेनेट जे सीटुनि में मूंखे ॿुधायो कहिड़ी पार्टी आहे जेका पंहिंजे सूबे मां गैर सूबे वारनि खे सीटूं थी ॾे। 5-5, 6 माण्हू वेठा आहिनि जेके, मां त चवां थो त असांखे त चाहींदासीं त ज़मीर घुमरो हुजे न, क्या ॿिया अहिड़ा नौजवान माण्हू हुजनि जेके सेनेटर थियनि। हिननि खे कहिड़ो हक़ आहे जो बाबर रवान पियो थिए, रहमान मलिक पियो थिए, नायक पियो थिए। अच्छा, उन खां पोइ हाणे जेको आहे सो जेका हुई प्रेसिडेंसी जेका प्रेसिडेंसी इन इट सेल्फ ही पोएं दौर में जॾहिं ज़रदारी साहिबु, तॾहिं सिर्फ़ु 2 सिंध जा माण्हू मुलाज़िम आहे हुते। 526 मुलाज़िमनि मां 2 सिंधी मुलाज़िम आहे, ऐं उहो ईअं ई रहियो सॼो वक़्तु। उन खां पोइ इन ई दौर में हो जो बैरिया टाउन खे इहे प्लाटनि जी ऐं इहा फरावानी थी, इहे सभु शयूं थियूं। हाणे जॾहिं आया आहिनि त हाणे त जेको आहे सो हिननि खे घटि में घटि सिंध जे हवाले सां त कुझु बि का रिस्ट्रिक्शन न आहे न। प्रेसिडेंट मथे वेठो आहे जेको फेडरल गवर्नमेंट सां ॻाल्हाए सघे थो, सेनेट चेयरमैन वेठो आहे जेको ऐवान में डिस्कस कराए सघे थो, वाइस डिप्टी स्पीकर वेठो आहे, ॿिया खोड़ हिननि खे आहिनि एडवांटेजिस। हाणे हालत इहा आहे। ऐं मां चवां थो हे वक़्तु आयो आहे, सुठो थियो त अची विया। हाणे जेको तव्हांखे यादि आहे न, पंहिंजे इलेक्शन जे मंशूर में बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चए त मां 17 खाता ख़तमु थियणु खपनि 18 तरमीम खां पोइ, उन्हनि जी ज़रूरत न आहे जंहिंसां 500 अरब रुपयनि जी बचत थींदी। हाणे हुकूमत बेतहादी आहे, पाण बि हुते वेठा आहिनि, बंदि कनि 17 खाता, कनि रिफॉर्म्स, स्ट्रक्चरल चेंजिस आणनि। ऐं जेको दोस्तनि ॻाल्हियूं करे छॾियूं, गुरबत सिंध में तव्हां पुछो था त छा आहे, तव्हां वञी कंहिं हिकु फ़क़ीर खे रुॻो 10 रुपया ॾियो त 100 फ़क़ीर तव्हां ते हमिलो करे था। हिन महिल 70 खां गवर्नमेंट मञे थी त 70 लख ॿार असांजा सिंध जा स्कूल में न आहिनि, पर जेके इंडिपेंडेंट मुबसरनि उहे चवंदा इहे 90 लख खां करोड़ ॿार आहिनि। मूंखे तव्हां ॿुधायो 5-6 करोड़नि जी आबादी में करोड़ ॿार तव्हांजो ॿाहिरि लॻो पियो आहे। कल्ह सुप्रीम कोर्ट चयो आहे त 15 साल रिलैक्सेशन तव्हां छाजे लाइ ॾिनी आहे, उन कहिड़े कानून तहत ॾिनी आहे। अॼु बि सिंध गवर्नमेंट वाहिद सूबो आहे जिते 42 सालनि ताईं फ्रेश जॉब मिलंदी। वरी सुप्रीम कोर्ट चयो आहे, ऑब्जर्वेशन इहा त तव्हां जेको 100 खनि लॉ ऑफिसर आहिनि जेके वेठा आहिनि, जेको उथे थो वकील, कंहिंखे इलेक्शन कमीशन जो मेंबर, कंहिंखे किथे 100 खनि लॉ ऑफिसर, सुप्रीम कोर्ट चयो इहे कहिड़े कम जा आहिनि। ऐं उन खां पोइ साईं मुंहिंजो चवां हालत इहा जो सिंध में अॼु ॾींहं ताईं मूंखे ॿुधायो त कहिड़ा ज़िला आहिनि 5 जिन में सीरियस का इंडस्ट्रियलाइजेशन, कहिड़ा ज़िला आहिनि जिते बेसिक ह्यूमन फैसिलिटी मौजूदु आहे। टे ॿियनि खे छॾियो, ॿियूं सभु छॾियो, पुलिस जो ज़ुल्म बि हले, ॿियूं शयूं हलनि, सिहत, तालीम ऐं साईं मुंहिंजे खे चवां सिहत तालीम जहिड़ा 2 शुबा ऐं म्यूनिसिपल फैसिलिटी। यानी सिंध जा ॻोठनि जी हालत ॾिसो। हाणे हिननि खे मौक़ो मिलियो आहे त प्रेसिडेंट आयो आहे त इहे पंहिंजे गवर्नमेंट खे इहे ॾे। पर मां तव्हां सभिनी खां इंक्लूडिंग असांजो घुमरो साहिबु वेठो आहे, मूंखे ॿुधायो 3 मिनिस्टरनि जा नाला खणो जेके सिंध गवर्नमेंट में कॉम्पिटेंट इनफ हुजनि, जिन खे कंहिं बि इंटरनेशनल फोरम ते पेश करे सघिजे, जिन जो को विजन हुजे। असांजो दोस्त, असां सभिनी जो दोस्त कल्चर डिपार्टमेंट जो मिनिस्टर थियो, उन कल्चर डिपार्टमेंट खे 7 सालनि में ठाहे न सघे। गवर्नेंस जा सीरियस इशूज़ आहिनि, पहिरियों इहे थियनि, इहे रिज़ॉल्व कनि।
हिन महिल ताईं मां आख़िर में तव्हांखे ॿुधायां त ट्रैक रिकॉर्ड ही आहे त हिननि खे जेके बि उहिदा वग़ैरह मिलिया आहिनि उन्हनि जी क़ीमत सिंध अदा कई आहे, चाहे पार्लियामेंट में नुमाइंदगी हुजे, चाहे रिसोर्सिस हुजनि, चाहे जेको बि इवन जॾहिं इहा ख़रीद फरोख्त थिए थी न तॾहिं बि सिंध जा मिनिस्टर पाबंद कया था वञनि त तूं फलाणे खे ख़रीद कंदे, तूं फलाणे खे, तूं पंजाब जे हिकिड़े मिनिस्टर खे नथो चयो वञे, फेडरल कैबिनेट मां कंहिंखे नथो चयो वञे। ही जेको आहे सो हाल आहे जंहिंखे असां चई सघूं था। हाणे असांजी ॾिसूं तमामु हिकिड़ो हिन महिल बसि आख़िर त कोर्ट बाल आहे पीपल्स पार्टी जे कोर्ट में, उहा जॾहिं चाहे हुकूमत ड्राए सघे, प्रेसिडेंट खे कोई फौरन हटाए न सघनि। बिल्कुलु इंतहाई अहम नुक़्ता तव्हां उथारिया आहिनि सिंध जा। ज़मीर घुमरो साहब, इनाम साहब जेके शयूं साम्हूं आणे थो सभिनी खे, तव्हांखे असांखे ख़बर आहे, सिहत जो इशू, तालीम जो इशू, साफ़ पाणीअ जो इशू। बिलावल साहब जेको हाणे MPS खे ख़िताबु कयो उन चयो हाणे करप्शन जो ख़ात्मो अचणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ साहब बि तमामु घणो तजुर्बनि मां सिखियो आहे। छा तव्हां सम्झी सघो था, तव्हां सम्झो था त हाणे इन मामलनि खे सीरियस वरितो वेंदो पंहिंजे तजुर्बनि खे अॻियां रखी करे, त हाणे सिंध में कुझु बहितरी ईंदी, सम्झो था? जी ज़मीर घुमरो साहब, आवाज़ अचे थो तव्हांखे? ज़मीर घुमरो साहब जो आवाज़ न पियो अचे, शायदि डिस्कनेक्ट थी विया आहिनि। राब्तो बहाल थिए त उन्हनि सां राब्तो कयूं था। अलीपल साहब, साॻियो ई सवाल तव्हां ॾे अगरि खणी अचूं था त इन्हनि सभिनीनि जा तजुर्बा त रहिया आहिनि, तव्हांजो बिल्कुलु तनक़ीदी जाइज़ो बि दुरुस्त आहे, त हाणे उन तजुर्बनि खे अॻियां रखी करे कुझु बहितरी ईंदी? साईं मुंहिंजा ॾिसो, आउं सियासी माण्हू आहियां, मुंहिंजो को अहिड़ो टेक न आहे जो आउं ज़ाती दुश्मनी कंहिं पार्टी सां हुजे या मूंखे बिल्कुलु का पार्टी न वणंदी हुजे, पर ॾिसो सियासत जा खिलाड़ी हूंदा आहिनि। ऐं ज़रदारी साहब खे मञा थो, हुनखे ॿाहिरि जेको आहे सो तजुर्बो बि आहे ॿिन्हिनि जो, ऐं मथे संदसि तजुर्बो आहे, तंहिंजे करे उहो सियासी चालूं सभु सम्झे थो, ऐं सम्झे थो त कंहिंखे किथे रखिजे, कंहिंखे कीअं हलाइजे। पर कुझु नुक़सान पीपल्स पार्टी जा ज़रदारी साहब जे लीडरशिप में थिया आहिनि, जिन खे ज़रदारी साहब खे इम्प्रूव करणु घुरिजनि, उन सां सिंध ते बि फ़र्क़ु पवंदो। पहिरीं ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त पीपल्स पार्टी हाणे फेडरल पार्टी नाहे रही, इहो ज़रदारी साहब खे, बिलावल भुट्टे साहब खे दिमाग़ में ॻाल्हि विहारणी पवंदी। तव्हां बलोचिस्तान खटियो था अचो, हुते खटे था अचो, या लॉबिंग आहे तव्हांजी या पैसो आहे, यू आर बाइंग योर इलेक्शंस, यू आर बाइंग पीपल्स वोट्स, MPS वोट्स, पोइ त तव्हां अचो था वञो। तव्हां ॿुधायो त आउं कोन थो चवां त आउं PTI जो, मूंखे PTI जो हिकिड़े पासे खड़े रखो, त हींअर फेडरल पार्टी हिकिड़ी ई आहे पाकिस्तान में, उहा आहे एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं बीठी आहे, चए न वोट चोरी करणु ॾींदासीं तव्हांखे, न तव्हांजो डिक्टेशन क़बूल कंदासीं, भले जेल में हणी छॾियो। 31 साल सज़ा थी आहे इमरान ख़ान साहब खे, उन में सुप्रीम कोर्ट हींअर असां जेको आहे हिकिड़े पासे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो केस पई हलाए त ही शहीद थी विया 44 सालनि खां पोइ, इंसाफ़ पई ॾे, ॿिए पासे साॻी पासे ॿिए मुंतख़ब वज़ीर आज़म सां नाइंसाफ़ बि करे, काज़ी फ़ाइज़ साहब खां केरु पुछण वारो न आहे त इहा वॾी में वॾी नाइंसाफ़ी न आहे। हाणे वरी 44 सालनि खां पोइ वरी असीं बि इंसाफ़ वठंदासीं इमरान ख़ान लाइ। हाणे चओ था सिंध ते, बिल्कुलु सही चयो इमदाद, त तव्हां 5000 ॾेई माण्हुनि खे, छो बांग्लादेश वांगुरु तव्हां जेको आहे सो वुमेन एम्पावरमेंट, जेका रियल एम्पावरमेंट आहे, इंडस्ट्रीज़ में नथा लॻायो, त औरतूं जेके आहिनि, औरतूं एम्पावर थी वियूं त ॿार बि थींदा। इंडस्ट्री जे लाइ क्वेश्चन इहो आहे त आउं तयारु आहियां, 6 डिस्ट्रिक्ट तव्हां सिलेक्ट करियो, बदीन में हणो तव्हां राइस जूं इंडस्ट्रीज़, लाड़काने साइड ते टंडोल हयार में मैंगो जी हणो, वॾा मिरपुर ख़ास में केले जी हणो, तव्हां 1000 रुगो एवरेज नौजवान ॿुधो त उहे अकोमोडेट मेल फीमेल थी वेंदा। हलिया तव्हां ॿुधायो 30 ज़िलनि में घणा माण्हू जेको आहे सो नौजवान अकोमोडेट थींदा, जेके हींअर धिका पिया खाइनि, जिन वटि का स्किल बि कोन्हे, जेके फ़क़ति ईअं हवाई पिया फिरनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जी ग़ुलामी अॻिते अचे पई, अञा ईंदड़ 5-6 टेन्यूर्स में को बि सिंधी जेको आहे सो न हूंदो सिंध जो चीफ जस्टिस, को बि सुप्रीम कोर्ट में हींअर जेको आहे सो सिंधी जज मौजूदु न आहे। इस्लामाबाद कोर्ट में जेका सिंध जी कोर्ट आहे उन में इस्लामाबाद में जज मौजूदु न आहे। इहा रुगो जजनि जी हद ताईं नाइंसाफ़ी न आहे, हर हंधि सिंध सां नाइंसाफ़ी आहे, हर हंधि। जंहिं बि कोटा के इदारे में वञो त ॿियो चढ़ियो वेठो आहे, पोइ भले इस्लामाबाद जो एयरपोर्ट हुजे, तव्हां थोरो चकर हणी घुमी त ॾिसो। अदा इहो तॾहिं ईंदो आहे जॾहिं तव्हां लठ खणी बीहंदा आहियो। हींअर छा करणु घुरिजे आहे, बिलावल भुट्टो साहब खे ऐं ज़रदारी साहब खे हींअर रोज़ो रखणु घुरिजे आहे त बाबा
6 दफ़ा जेका नाइंसाफ़ी PTI सां हींअर थी या मूंसां थी चुकी आहे, मुंहिंजो मैंडेट इहे 6 दफ़ा हिननि ईअं चोरी कयो, अचो त चोरनि खां मुंहुं था ॾियूं। ही सभु पार्टियूं हिकिड़े पासे बीह रहनि, एस्टेब्लिशमेंट वटि का पार्टी न बचंदी सुभाणे पाकिस्तान ऐं सिंध खे इस्तेमालु करण लाइ, पॉलिटिक्स खे मैन्यूअर करण लाइ। जेकॾहिं तव्हां एस्टेब्लिशमेंट खे अकेलो न कंदो, अॼु PTI ते आहे त सुभाणे तव्हां बि न बचंदो उन खां, पर इहा नून लीग न बचंदी, सभिनी सां वारे वारे सां थी आयो आहे। असां इलाही कुझु सिखियो आहे ग़लतियुनि मां। ऐं हिकिड़ी पॉइंट रुगो उथारियां थो, इमदाद बि वेठो आहे, इनाम बि वेठो आहे, चवनि था PTI बि एस्टेब्लिशमेंट जो हिसो रही आहे। ठीकु आहे, अलीपल 2018 में जेको आहे सो न खटियो, मूंखे आऊं हाणे खटियो आहियां, मूंखां हिननि मुंहिंजो फॉर्म बदिली कयो आहे। मुंहिंजे दिलि में कहिड़ी हैट्रेड हूंदी, कहिड़ो हिन सिस्टम लाइ जेको आहे सो मूंखे निकिरंदो हूंदो। तव्हां इलेक्शन खटियल माण्हू खे हिकिड़ो RO जंहिंजे पोयां हिकिड़ो ॿियो माण्हू वेठो हो, चए थो हिन जो नोटिफिकेशन तूं कढी छॾ, उन जे दिलि में रूल ऑफ लॉ लाइ, पाकिस्तान लाइ, फेडरेशन लाइ कहिड़ी इज़त बचंदी। अचूं था ॿी ॻाल्हि ते, जेको 2018 में वोटर उहो थोरी आहे हींअर, हींअर जेको नओं नौजवान वोटर थियो आहे उहो चए थो मुंहिंजो मैंडेट किथे आहे, केरु चोरी करे वियो आहे, केरु आहे उहो माण्हू जेको अंदरि रिज़ल्ट पियो बदिलाए, जंहिंजी रेंजर्स प्रोटेक्शन पियो वेठी आहे, हुनखे पुलिस SSP हुनखे प्रोटेक्शन पियो ॾे, उहो अंदरि मैनिपुलेशन पियो करे, फार्म पियो बदिली करे। असांखे इहे सभिनी सवाल जेके ॾियणा पवंदा। सिंध असेंबली हींअर भरे छॾी हिननि, 2 सीटूं मुंहिंजूं रखियूं, 5 सीटूं हुन जूं, 5 सीटूं जेके सवाल उथारिया आहिनि अलीपल साहब इंतहाई सीरियस आहिनि, बिल्कुलु सीरियस आहिनि अलीपल साहब। टाइम असांजे प्रोग्राम जो मुख़्तसिर आहे। इमदाद साहब मुख़्तसिरन पंहिंजो कमेंट्स आख़िरी ॾींदव, राय कहिड़ी तव्हांजी कहिड़ी तजवीज़ हूंदी त भला कीअं सिंध में कीअं बहितरियूं अचनि, कीअं मुल्क में बहितरियूं अची सघनि। साईं सिंध में सभिनी खां वधी पहिरीं जेको आहे न, सिंध आहे नंढड़ी 30 ज़िला अथव। अलीपल साहब पाण टाइम मुख़्तसिरन बचो आहे। इमदाद सूमरे साहब खां आख़िरी सवाल मां कयां, प्रोग्राम गवर्नेंस बहितर कयो, बस गवर्नेंस बहितर कयो। जी इमदाद साहब तव्हां इन हवाले सां छा चवंदव आख़िरी? असलम साईं, सभ खां पहिरीं त नियत ठीकु करण जी हुजे न हुकुमराननि जी। असां जूं ख़्वाहिशूं केतिरियूं हुजनि, असां हिननि खे केतिरो सुठो सम्झूं, जेकॾहिं हिननि जी नियत, हिननि जो जेको पेट आहे उहो करप्शन जे पैसनि में भरिजी वियो हुजे ऐं उहो सिंध जे अवाम जी, सिंध जे माण्हुनि जी ऐं पंहिंजे वोटरनि जी बहितरी चाहीनि त घणो कुझु थी सघे थो। सिंध खे हिकिड़ी वॾी सनअतकारी जी ज़रूरत आहे, सिंध खे तालीम जी बहितरी जी ज़रूरत आहे, सिंध खे सिहत जी बहितरी जी ज़रूरत आहे, सिंध खे साफ़ पाणी जी ज़रूरत आहे, ऐं उनखां सभ खां अहम जेका ॻाल्हि आहे उहे आम नौकरियूं ऐं पब्लिक सर्विस कमीशन जूं नौकरियूं। इन में ख़ुदा जे वास्ते सिंध जे नौजवाननि सां एतिरो इंसाफ़ कयो जो घटि में घटि 50% मेरिट कयो। असां वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 10% मेरिट आहे, बाक़ी 90% जेके सीटूं आहिनि उहा सियासी सिफ़ारिश ते, सियासी सिफ़ारिश ऐं पैसनि जे एवज़ माना विकिरो थियूं कयूं वञनि। म्यूनिसिपल ऑफिसर हुजे, टाउन ऑफिसर हुजे। इमदाद साहब वक़्तु मुख़्तसिर न, बिल्कुलु ठीकु था चओ। सीरियस इन समूरा मां अवामी मसइला आहिनि, गुरबत आहे, मुआशी मसइला आहिनि, सभिनी खे हिन हुकूमत खे सीरियस वठण ऐं तब्दील पाण खे करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। इनाम साहब वॾी महिरबानी तव्हांजी, इमदाद सूमरो साहब तव्हांजी महिरबानी, अलीपल साहब, ज़मीर घुमरो साहब तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन सदारती इलेक्शन ते इन असांजो सिलसिलो जारी रहंदो। हिते वक़्तु थियो आहे हेडलाइन ब्रेक जो, उन खां पोइ असीं तज़ियनि ऐं तबसरनि जो सिलसिलो जारी रखंदासीं।